जन्नत में का बि आबादी कोन्हे। छो त ॿी हदीस जेका मूं गॾु पढ़ी त पाण फरमे दुनिया मज़रतुल आख़िरा, दुनिया अथव आख़िरत जी खेती। आख़िरत जी खेती हिते आबादी कर, हुते लाबारो पवंदो, हिते पोख, हुते लुणु, हिते महिनत, हुते मज़दूरी मिलंदी। दुनिया आख़िरत जी खेती आहे। पोइ हाणे तव्हांजी मर्ज़ी, दुनिया जन्नत खे आबाद करियो या जन्नत खे ग़ैर आबाद करियो। कलमो पढ़ी जन्नत जो प्लाट तोखे मिली वियो हुयो। जन्नत जो प्लाट कलमे ते मिलंदो आहे। कलमे जो इनकार कई, जेके शयुनि ते ईमान आणणो आहे उनजो इनकार कई, जहन्नम जो प्लाट ओके थी वियो हुयो। हाणे जहन्नम खे दुखाइणो आहे, पोइ जेके गुनाह जा कम कर, पाणे जहन्नम तयारु थींदी। पाणे टांडा नांग बलाऊं भटूं उहे पाणे तयारु थींदा। कलमे जो इनकार कई त जहन्नम जो प्लाट मिलंदई। कलमो पढ़ी ईमान आंदई त जन्नत जो प्लाट मिली वेंदो हुयो। पोइ जन्नत आहे ठलो पोठो आहे मैदान। पोइ हितां खां वेही उन जन्नत खे तोखे करिणो आहे आबाद। उहा आबाद कीअं कंदे? उन जे लाइ अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उम्मत खे ॾस ॾिनो। पाण फरमायूं जंहिं दुनिया में चयो सुभान अल्लाह, छा फरमायूं? गॾिजी चओ सुभान अल्लाह। जंहिं हिकु दफ़ा चयो सुभान अल्लाह, उन जे बदिले में जन्नत में हुनखे हिकिड़ो वणु लॻंदो। उहो वणु एॾो वॾो हूंदो जो उन वण जी छां में अरबी घोड़ो, तेज़ रफ़्तार घोड़ो, अरबी घोड़ो 500 साल पंधु करे, अबाई फ़ज़ाइल अमाल में ॿुधंदा आहियो, अरबी घोड़ो 500 साल पंधु करे तब उन वण जी छां कोन खुटंदी। उन वण जी छां कोन खुटंदी। अरबी घोड़ो 500 साल पंधु करे, न ॾींहुं न राति, न थके न आराम करे, न दाणो न पाणी, 24 कलाक घोड़ो डोड़ंदो रहे, 500 साल हले। उन 500 साल में जेको घोड़ो पंधु कढंदो, इहो मिलंदो तोखे हिकु सुभान अल्लाह जे बदिले में प्लाट। वरी तो चयो ॿिए दफ़ा सुभान अल्लाह, वरी बि ओतिरो प्लाट। तव्हां सुभान अल्लाह जा त शौक़ीन आहियो, पर अंदाज़ो कयो त इहो प्लाट केतिरो वॾो आहे। तव्हांखे ख़बर आहे ही दुनिया सॼी घणी आहे। ही सॼो पाकिस्तान पंहिंजो अथव 3.25 लख मेल, किलोमीटर न, 3.25 लख मील। ही पाकिस्तान। अफ़गानिस्तान आहे 4.25 लख मील। सऊदी अरब आहे 9 लख हमचोरस मील। एतिरो ई। ऐं ही सॼी दुनिया जेका नज़र अचे पई, इहा अथव 1 करोड़ 20 लख हमचोरस मील। 1 करोड़ 20 लख हमचोरस मील। हिकिड़ो घोड़ो, अरबी घोड़ो, तेज़ रफ़्तार 500 साल पंधु करे, घटि खां घटि इहा रफ़्तार सां जेको हलंदो अंदाज़न, तेज़ रफ़्तार घोड़ो, अरबी घोड़ा मशहूरु आहिनि। घटि खां घटि कलाक में 40 किलोमीटर पंधु कढे, 40 किलोमीटर पंधु कढे कलाक में। 24 कलाक में घणो पंधु कढंदो इहो घोड़ो? 24 कलाक में घणो पंधु कढंदो इहो घोड़ो? ऐं महीने में घणो पंधु कढंदो? साल में घणो कढंदो? 100 सालनि में घणो कढंदो? 500 साल में घणो कढंदो? मोबाइल हर कंहिंजे खीसे में पई आहे, कैलकुलेटर लॻा पिया आहिनि, उन ते तव्हां हिसाबु कजो। सुभाणे मूंखे वरी जवाबु मोकिले ॾिजो त हिकु घोड़ो 500 साल ताईं घणो पंधु कढंदो। असां जेको अंदाज़ो कयो आहे, हिकु घोड़ो 500 साल ताईं जेको पंधु कढंदो, उहो 17 करोड़ 28 लख किलोमीटर। 17 करोड़ 28 लख किलोमीटर। जेकॾहिं 40 किलोमीटर जे रफ़्तार सां हले थो त 17 करोड़ 28 लख। वरी तो ॿिए दफ़ा चयो सुभान अल्लाह, वरी बि एतिरो तोखे जन्नत में प्लाट मिलियो। फजर नमाज़ पढ़ी तूं तस्बीह खणी शुरू थिए, 33 दफ़ा सुभान अल्लाह चई, हर सुभान अल्लाह जे बदिले में एतिरो प्लाट। वरी विची नमाज़ खां पोइ सुभान अल्लाह 33 दफ़ा तो चयो, एतिरो वरी तोखे प्लाट मिलियो। बंगलो को चङो ॾिठई तो चयो सुभान अल्लाह, गाॾी चङी ॾिठई सुभान अल्लाह, फुटियूं कमांद चङियूं ॾिठई, सारियूं चङियूं ॾिठई सुभान अल्लाह, माण्हू चङो ॾिठई सुभान अल्लाह, का शइ चङी तोखे दिलि सां वणी वई सुभान अल्लाह। अंदाज़ो कयो थिए त हिकु सुभान अल्लाह जे बदिले में तोखे 17 करोड़ 28 लख किलोमीटर जेतिरो प्लाट मिले पियो हर सुभान अल्लाह जे। तव्हां बि सुभान अल्लाह चवण जा त शौक़ीन आहियो, सोचींदा त सही, पर इहो आहे प्लाट किथे? ही दुनिया जेका सॼी आहे उहा आहे 1 करोड़ 20 लख मेल।
आख़िर हिकु सुभान अल्लाह ते एतिरो प्लाट, इहो प्लाट आहे किथे? तव्हां बि सोचींदा बराबरि अटो ॻोहण में कोन ईंदो, पर तव्हांखे सवलनि अल्फाज़नि सां सम्झायां। अॼु दुनिया तरक़ी करे वई आहे, अॼु दुनिया एॾी तरक़ी कई आहे जो अॼु चंड ते प्लाट विरहाइजनि पिया, अॼु पाणी ते गाॾी हले पई, अॼु दुनिया वॾी तरक़ी कई आहे। अलाए छा जो छा कयो आहे। माउ जे पेट में जेको बच्चो रहे थो उन सां फ़ोन ते राब्तो करियो, राब्तो थी सघे थो मोबाइल ते, छो त दुनिया तरक़ी कई आहे। पहिरीं त कोन मञियो आहे, पर हाणे इहे सभु ॻाल्हियूं मञण जहिड़ियूं आहिनि। माउ जे पेट वारे बच्चे सां फ़ोन ते राब्तो करियो, हुनखे चओ जंहिं दुनिया में तूं रहियो पियो आहीं न, इहा दुनिया हिन दुनिया जे मुक़ाबले में हिकु इंच बि कान्हे का, तमामु नंढी दुनिया आहे। तव्हां फ़ोन ते मोबाइल ते राब्तो करियोसि, पर सत क़ुरान मथे ते रखी कसम खणी चओसि माउ जे पेट वारी दुनिया सफ़ा हेॾड़ी आहे। जंहिं दुनिया में असीं था रहूं उहा एॾी वॾी दुनिया आहे जो हिन दुनिया ऐं माउ जे पेट वारे में मुक़ाबले में हिकु इंच छा, पर इंच जे किरोड़वे हिसे जेतिरो मुक़ाबिलो कोन्हे को। तूं सत क़ुरान मथे ते रखी माउ जे पेट वारे बच्चे खे सम्झाए, कोन मञींदो, चवंदा कूड़ था ॻाल्हायो। ऐं जे माउ जे पेट में रहां पियो, इहा एॾी वॾी दुनिया आहे जो 24 कलाक ऐं माउ जे पेट में घुमां पियो, फिरां पियो, बलोटियूं पियो पां, मुंहिंजी त दुनिया खुटे ई कोन थी को। तूं क़ुरान खणंदे त बि इहो माउ जे पेट वारो बच्चो कोन मञींदो, पर जॾहिं हिन दुनिया में क़दम रखंदो तॾहिं पक थींदुसि त ॻाल्हि वाक़ियतनि सची आहे। जी माउ जे पेट वारी दुनिया हिन दुनिया में फ़र्क़ु अथई, ती हिन दुनिया ऐं जन्नत में बि ईअं ई फ़र्क़ु अथई। हिन दुनिया ऐं जन्नत में बि ईअं ई फ़र्क़ु अथई। माउ जे पेट ऐं दुनिया में कोई विच में इन जे विच में को माण्हू हिसाब किताब करे केतिरो इन में फ़र्क़ु आहे, फ़र्क़ जी ॻाल्हि ई कोन्हे को। हीअ त किरोड़वे अरबे हिसे में बि कोन्हे को। ईअं हिन दुनिया ऐं हुन दुनिया जे मुक़ाबले में एॾी वॾी दुनिया जो फ़र्क़ु आहे। इन करे हिकु सुभान अल्लाह ते प्लाट मिलंदो एतिरो। हदीस में ईंदो आहे आख़िरी जहन्नमी जेको जहन्नम मां सड़ी ॿरी निकिरंदो, आख़िरी, इन खां पोइ को बि जहन्नम जे अंदरि कोन हूंदो। हाणे इहो आख़िरी जंहिंखे सवली ज़बान सिंधी में चऊं नर निभागो, सॼी ज़िंदगी उन कॾहिं कलमो कोन पढ़ियो, तबलीग वारनि घोटे सुटे उनखे मस्जिद में आंदो, जी ढगे खे ओत ॾिबी आहे, झले अॻाड़ी पछाड़ी ॿधी उनखे ओत ॾिबी आहे, ईअं तबलीग वारनि घोटे सुटे उनखे मस्जिद में आंदो, पोइ ॿरे सुर मां घोटे सुटे उनखे कलमो हिकु दफ़ा पढ़ायूं। सॼी ज़िंदगी न निमाज़ न रोज़ो न ईद न मुराद न क़दर न जुमाणो न चंडाणो, कुझु बि नेकी कोन कई। इहो माण्हू बि ख़ाली कलमे पढ़ण जे करे इनखे जन्नत जो प्लाट मिलंदो। पछाड़ी जो जॾहिं अल्लाह इनखे जहन्नम मां कढी जन्नत में दाख़िल कंदो, तॾहिं बाने खे चवंदो बाना अॼु तोखे जन्नत ॾियां थो, पर एॾी वॾी जन्नत ॾियां थो, एॾी वॾी जन्नत ॾियां थो जो हिन सॼी दुनिया रुगो पाकिस्तान, हिंदुस्तान, ईरान, इराक, तुरान, जापान, सऊदी अरब न, सॼी दुनिया खां 10 दर्जा मथे वॾी जन्नत ॾियां थो। तॾहिं उहो गुनाहगार बानो अल्लाह खे चवंदो अतस्कारो अंत मलक, हिकु जहिड़ो हिकु जहिड़े सां मज़ाक करे त ठहे थो, तूं त बादशाह, तूं त अहकमुल हाकिमीन, तूं त शाहनशाह, ऐं मिसकीन ग़रीब सड़ी सड़ी हाणे निकितो आहियां, तूं बादशाह थी करे मूं मिसकीन जे मथां ठठोली त न कर। अल्लाह खे बानो चवंदो, माना अल्लाह जी ॻाल्हि ते हिनखे पकी कोन थींदी त आउं जहन्नम मां जेको सड़ी सड़ी निकितो आहियां, हाणे मूंखे रुगो जहन्नम मां ॿाहिरि कढो, मुंहिंजे लाइ इहो गंज थियो, मूंखे जन्नत खपे ई कोन थी। पर अल्लाह चवंदो माना तोखे जन्नत ॾियां थो, पर इन सॼी दुनिया खां 10 दर्जा मथे। ही दुनिया 1 करोड़ 20 लख मेल, इन खां बि 10 दर्जा मथे, 10 दर्जा मथे, माना घटि खां घटि 1 अरब मेल त रुगो हिकिड़े गुनाहगार खे मिलंदी। नबियनि खे जन्नत केॾी मिलंदी, रसूलनि खे, वलियनि खे, कुतुबनि खे, गौसलनि खे, अब्दालनि खे, आलमनि खे, हाफ़िज़नि खे, निमाज़नि खे, तहज्जुद गुज़ारनि खे, नेकोकारनि खे, परहेज़गारनि खे, उन्हनि जी जन्नत केॾी वॾी हूंदी, इन मां तव्हां अंदाज़ो लॻायो। हाँ मुसलमानो, ही के घड़ियों के मक़ाम मामूली कोन को। दुनिया वे में वेही आख़िरत पंहिंजी खे ठाहिणो आहे। दुनिया आख़िरती खेती अथई। हेके तूं चवंदे सुभान अल्लाह, जन्नत में अल्लाह तोखे वण लॻाए ॾींदो, छो त आख़िरती खेती अथई। हिते तूं सुठी निमाज़ पढ़ंदे, इन जे बदिले में अल्लाह तोखे जन्नत में, सुठी निमाज़ जे बदिले में अल्लाह तोखे जन्नत में हसीन हूर ॾींदो। इन ते तो सुभान अल्लाह चओ, हसीन हूर ॾींदो। हिकिड़े अल्लाह जे वली ख़्वाब ॾिठो त जन्नत में फिरां, पर जन्नत वारी हूर हिन जी अंधी आहे।
ख्वाब ॾिठई, ख्वाब में थींदो आहे जन्नत में हूर अंधी पे हले। मरियासी जन्नत वारी हूर त अंधी त बेड़ो ॿुॾो न। सुबुह थियो उथी के मौली साहब खां पुछेसि मूं ख्वाब ॾिठो त जन्नत वारी मूं वारी हूर अंधी आहे हाणे हिनखे टंडे बागे वठी वञो, असरा अस्पताल वठी वञो, किथां क्यों टारायूं। ख्वाब ॾिठई, मौली साहब खां पुछई, मौली साहब चयो भाया तो लॻे थो त निमाज़ में अखियूं बंदि करे निमाज़ पढ़ंदो आहीं। हा चईंसि मुंहिंजी आदत आहे। चइबो पुटु हूर अंधी मिलंदई, जहिड़ी निमाज़ ओड़ी हूर। निमाज़ छा आहे ठोके फज़ीलत वारी पढ़ो, इन जे बदिले में अल्लाह तव्हांखे जन्नत में हूर ॾींदो। हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे, सुभान अल्लाह चवंदे जन्नत में वण लॻंदो, निमाज़ सुठी, जन्नत में हसीन हूर मिलंदई। हिते तूं सुठो रोज़ो रखंदे, बेफज़ील तो न, फज़ीलत वारो, हा पतन ते तास ते वारो न, गिला वारो मोबाइल वारो न, फज़ीलत वारो तू रोज़ो रखंदे। इन रोज़े जे बदिले में अल्लाह तोखे जन्नत में खीर ऐं माखी जूं नहरूं वाहे ॾींदो। खीर ऐं माखी जूं नहरूं वहंदियूं। हा जंग गिलास जो मसालो कोन्हे को, नहरूं वहंदियूं, वाह वहंदा। वो तॾहिं जॾहिं दुनिया में हिते वेही तो रोज़ो सुठो रखंदे, छो तो दुनिया आख़िरती खेती आहे। अल्लाह जे रसूल खे जेको न्यापो हिन उम्मत लाइ मिलियो त जन्नत ऋण पट अथई, जन्नत खे ठाहिणो अथई त हितां वेही ठाह। हिते जहिड़ी इबादत कंदे ओड़ी तुंहिंजी जन्नत आबाद थींदी। रोज़ो सुभान अल्लाह चई जन्नत में वण लॻो, निमाज़ पढ़ी जन्नत में हसीन हूर ठही, रोज़ो सुठो रखियो, जन्नत में खीर ऐं माखी जूं नहरूं वहंदियूं। तो हिते वेही तो सिरात मुस्तकीम ते हले। सिरात मुस्तकीम हिते सिरात मुस्तकीम नबवी तरीक़ो, सुन्नत तरीक़ो। हिते वेही तू सुन्नत तरीक़े जे पाबंदी कई, हिते सुन्नत तरीक़े जे पाबंदी कई, हुते तुंहिंजी पुलसरात आरो पार हलियो वेंदे, पुलसरात तोखे नज़र ई कोन ईंदी। हिते वेही तू सुन्नत तरीक़े जी पाबंदी कर। पुलसरात तव्हां ॿुधंदा हूंदा, वार खां सन्ही तलवार खां तिखी पुलसरात आहे। इहो रस्तो आहे हितां मटबो, वार खां सन्ही तलवार खां तिखी। सुभान अल्लाह चवणु सवलो आहे, अखियुनि मां पाणी वाइणु सवलो आहे, पर सच ॿुधाए इन रस्ते तां मटंदासीं। टंडे बागे में सची बजी हिकिड़ो मौली साहब वाइज़ पे कयो, भोग कोन्हे को, टंडे बागे खां ॿाहिरां ते मौली साहब वाइज़ पे कयो, वाइज़ कंदे हमरा सट ॾे उथी पियो, मौली साहब असां को छोड़ भला तुसां मौलवी मट वेसो ई थो। मौली साहब मट करे बीह रहियो, चई मौली साहब इवें ना आख त वञण दा गसी बंद है। वार खां सनी तलवार खां तिखी, ज़ाहिर ॻाल्हि आहे वञण जो गसी बंद आहे, किथां माण्हू मटंदो। हा वार खां सनी तलवार खां तिखी, इहो रस्तो मटणो पवंदो। अल्लाह जे रसूल जो फरमाना, पर की मटंदासीं। मुंहिंजे नबी फरमाए दुनिया आख़िरती खेती अथई, हिते पोख त उते आसान गस थी, हिते ठाहींदे हुते ठहंदई, हिते पोख कर हुते लाभारो पवंदई। हाणे जहिड़ी हिते पोख कर, हिते पोख कंदे उते आसान थींदई। अल्लाह जो रसूल फरमायो निमाज़ में जेका पढ़ंदा आहियूं, इहदिन सिरातल मुस्तकीम, अल्लाह सिधो घस ॾेखारिजे, रस्तो चङो ॾेखारिजे। चङो रस्तो छा आहे, सिधो घस छा आहे, नबी जो सुन्नत तरीक़ो। जेको माण्हू हिते सुन्नत तरीक़े जी पाबंदी कंदो, अमल कंदो, इहो अख पूरींदो, डायरेक्ट जन्नत में वेंदो। इनखे पुलसरात नज़र ई कोन ईंदी। तबलीग जमात वारा ॿुधाइनि था, हिकिड़ा माण्हू पुलसरात मटंदा बिजली जी रफ़्तार में, हिकिड़ा मटंदा तेज़ गाड़ी जी रफ़्तार में, हिकिड़ा मटंदा माण्हू जी टोर, हिकिड़ा मटंदा लड़की सड़की, उहे बि क्रॉस करे वेंदा, हिकिड़ा मटंदा फतकी सतकी, नेठि त जहन्नम में अची किरंदा। छो त जॾहिं उतां खां मथां खां पुलसरात मटंदा, हेठां खां मलाइक बीठा हूंदा, हुनखे अंगड़ा हणी मथां खां किराइण जी कोशिशि कंदा। इहे अंगड़ा संगड़ा इहे सभु दुनिया जूं ख़्वाहिशूं आहिनि। छो त दुनिया में जेको सुन्नत तरीक़े ते हलंदो, नबी जे तरीक़े ते हलंदो, इनखे ख़्वाहिशात लॻंदियूं, इनखे पोयां गुनाह लॻंदा, इनखे बुरायूं बुछड़ायूं लॻंदियूं, माण्हुनि जा मेणा ताना लॻंदा। जेकॾहिं उन्हनि जे ॻाल्हियुनि ते लॻी वियो हुयो त पोइ इहे मलाइक अंगड़ा हणी हिनखे जहन्नम में किराए विझंदा। पर जेकॾहिं माण्हुनि जे ॻाल्हियुनि ते न लॻो, नबी जे सुन्नत ते अखियूं पूरे ईअं नबी जे सुन्नत ते हलियो, दुनिया जी ॻाल्हियुनि ते कोई एतबार कोन कई, इहो माण्हू डायरेक्ट जन्नत में वेंदो। जॾहिं जन्नत में वियो त उते पुछा कंदो, यार दुनिया में मौलवी वाइज़नि तक़रीर में नसीहतनि में इज्तिमान में जलसनि में चवंदा हुआ, वार का सन्नी तलवार का तिखी, पुलसरात मटंदासीं। उहा पुलसरात कॾहिं मटंदासीं, पाड़े वारा जन्नत
फातिमा थी चवंदा वो तो तू मटे वे हलो यार आऊं तो मटियो ही कोन आहियां मूंखे तो खबर ही कान का चवंदा जने दुनिया में तो नबी जे सुन्नत तरीके जी पाबंदी कई जे दुनिया में पाबंदी कई उनजी पुलसरात उते खत्म थी वेली हितां ही हुनजी पुलसरात मटे वेलो इन करे आखिरत वारी पुलसरात नजर ही कोन ईंदी अख पुरींदो डायरेक्ट जन्नत में हाने तव्हांजी मर्जी हिते वेही सिरात मुस्तकीम ते हलो सुन्नत तरीके ते हलो अख पुरींदा आखिरत वारी वार का सनी तलवार का तिकी रस्तो नजर ही कोन ईंदो छो त उहो तर घस ॾुखियो आहे इन करे अल्लाह जो रसूल फरमायो मुंहिंजी सुन्नत ते पछाड़ी ज़माने में मुंहिंजी सुन्नत ते पछाड़ी ज़माने में मुंहिंजी हिकिड़ी सुन्नत ते अमल करण 100 शहीदनि जो सवाब आहे घणनि जो 100 शहीदनि जो बी हदीस है अल्लाह जो रसूल फरमायो पछाड़ी ज़माने में मुझी हिकड़ी सुन्नत ते अमल करण टांडो हथ में खणन जे बराबर है सवलो है ॾुखियो है गजी ॿुधायो ॾुखियो जोको रोजाना 100 दफ़ा कुसे पियो टांडो हथ में अथस इनके आखिरत वारी पुलसरात छा कंदी जोको रोजाना चारो कुसे पियो जोको रोजाना टांडो हथ में इनके हू पुलसरात कंदी छा हाँ चो तो हिते दुनिया में नबी जो सुन्नत तरीके ते हली वियो जोको हिते हलियो पुलसरात आसान ऐं हिते को सुन्नत तरीके ते हलन सवलो आहे छा हाँ तव्हां के 3-4 मिसाल ॾियां थो तव्हां खां पुछंदुसि पोइ वरी इहे सुन्नत तरीक़ा आहिनि इहे सुन्नत तरीके ते जेको हिते हलंदो उनजी पुलसरात किरास थींदी हाणे सुन्नत तरीके ते हिते हलण सवलो कोन्हे तव्हां खां पुछां त सच ॿुधायो जवानी में दाढ़ी रखण सवली आहे पीरी में तो सवली है पाजो तो माहौल है राज भाग है पीरी में तान केड़ा फाड़ा मारींदो जाहिर गाल पीढ़ी में तो दाढ़ी रखनी पवंदी बो छा कंदो मौला अहमद मला चयो तो 70 में 70 जी न सुदकात सामू चे को बड़ो या बड़ी रिसने रिसने जवानी में चवंदई जजा यार जानी चवन पो मड़ो या मड़ी रिसने रिसने 80 में अंगन खुद 80 को लगंदई खड़े ता किरे आ थड़ी रिसने रिसने घुरी तो वडी उम्र पर जे वडी थी त पवंदे उम्र मा अड़ी रिसने रिसने 70 में पहुंचने का पो केड़ा तू कहू कपी न पुट कुछ ही कोन करे सकदे जाहिर गाल पो तो दाढ़ी रखनी पवंदी पर जवानी जी दाढ़ी इन उम्र में घुमण फिरण जी उम्र में हाने दाढ़ी रखी देखार हा का सवली कोने को जलसन में सुभान अल्लाह चवण सवली है पर जवानी जी दाढ़ी रखण ॾाढी ॾुखी मुसलमानो आ वडो मौलवी कोन आया मिड़े मियां जी मुलो आया हज़रत साईं कासमी की खिदमत के उस्तादन जी दुआ है इन जगह ते बैठो या वडो मौलवी कोन आया मुफ्ती कोन आया के वडे मौलवी का पूछो पर तवा के हिकड़ी गाल बुधा चजा जेकने तवा के दाढ़ी तकलीफ थी दे गले ते गर्मी थी करे त नाले खुदा जे भले तवा दाढ़ी न रखजो काफर कोन थिंदा पर जेकने नबी जी सुन्नत जे मथा ठठोली कयो तो मजाक कयो तो तवा के फतवा देयो तो वना त दायरे इस्लाम मां बाहर निकरी वेंदो न रखण वारो गुनाहगार है बदकार है खताकार है सयाकार है अल्लाह उनके माफ कंदो चवंदो गुनाहगार है सही दुआ करो माफी जो गस वरतो तो उम्मीद आ छुट्टी वेंदो पर जेके दाढ़ी रखे दाढ़ी ते चवे तो दाढ़ी दिस जोड़ो अगी केन वारो ट्रैक्टर पे वने जोड़ो बोहारो टंगियो पिया है पुछ टंगियो पिया है जोको नबी जे सुन्नत ते ठठोली करे तो पो उनके बुधाया तो भले तू 100 दफा कलमो पढ़ पुट ही दाढ़ी तुझे के ही तुझो नेक कलमो तुझे के कम जो कोन को ही दाढ़ी के मौलवी के पीर के फकीर के दरवेश सुन्नत काने का कासमी जी सुन्नत बेर वारे खालिद मामू जी सुन्नत काने का ही दाढ़ी मदीने वारे साईं जी सुन्नत है मुसलमानो नबी जे सुन्नत ठठोली करियूं वो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो को सुबह का शाम तई हिन उम्मत के दुआ करे कसम खुदा जो मां के पंजे बच्चे तो वो रहम कोन तो चे जो को अल्लाह जे नबी के असा गुनाहगारन ते रहम तो चे अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उम्मत के समझाइन पिया पान फरमायूं जने पानी पिए त गिलास के दिसी पियो वन इं न पिएजे मता को गिलास में जीत हुए मुझे उम्मती के तकलीफ थे पान फरमायूं जने पेशाब करी के सोराख में पेशाब न कजे मता को जीत हुए तू मुझे उम्मती के तकलीफ थे पान फरमायूं जुती पाए छंडे पाईंदो वन मता जुती में भट्टू हुए मुझे उम्मती के तकलीफ थे पान फरमायूं बिस्तर ते सुमे कपड़ो हणी पो सुमदो वन मता को लुंडी पिल हुए मुझे उम्मती के तकलीफ थे सच बुधायो मां पंजे बच्चे के कदे ये गालियूं सेखारियूं जेतिरियूं मदीने वारे साईं असां गुनाहगार उम्मत के सेखारियूं आहिनि
मां पे का वधिक रहम दिल मां के बच्चे तो वो रहम को अचे जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के असा गुनाहगारन ते अचे। अल्लाह जो रसूल जन दुनिया में वजन पिया जिब्राइल इज़राइल गजी आया इज़राइल बाहर बीठो है जिब्राइल मुझे साईं जो हुजरे में आयो है। अल्लाह जे रसूल के चई से इज़राइल आयो है अल्लाह तव्हां सां मिलन जो शौक़ तो रखे छा तव्हां जो इरादो है। अल्लाह चई मोकिलियो है इज़राइल मुझे महबूब का पुछजो जेकॾहिं अचण जो इरादो हुजस त वठी अचो जेकॾहिं इरादो न हुजस त न वठी अचो। इज़राइल जिब्राइल अल्लाह जे रसूल जे अंदर हुजरे में आया मुझे साईं फरमायो जिब्राइल मुझे रब का पुछी अच आऊं वञा पियो मुझे वञण खां पोइ मुझी गुनाहगार उम्मत जो छा थींदो। जिब्राइल मरहल में हिके मरहल में अल्लाह का पुछी आयो अल्लाह जी ज़ात तसली नी मुझा महबूब परेशान न थी तू मूडे अच तुझी गुनाहगार उम्मत जे मथा मूं अल्लाह जा हथ हूंदा जोको वने पे वो भी तुझी पारत करे पे वने। अल्लाह तू आऊं बंदो बंदो गदा गोलो गंदो कादिर वता कूकू कंदो मरियम मौला कम मदो तोरे कंधी भी आए कीन सदके मिठे मुरसल अमीन कर रहम रब्बुल आलमीन। आया बदियन जे बहर में लोडा किया लख लहर में तोखा पिना हर पहर में मुखे मदीने शहर में दावर करी दाखिल जमीन सदके मिठे मुरसल अमीन कर रहम रब्बुल आलमीन। या रब रुआ डी रात तो सारो कंबा सकरात तो मारिम गम गमरात तो खालिक पिना खैरात तो कर खैर खैरु राहिमीन सदके मिठे मुरसल अमीन कर रहम रब्बुल आलमीन। ओ सोने नबी जे सदके सोने नबी जे सदके अल्लाह असां सां रियायत कई है धर कई है रसूल वने पियो तब तुझी पारत करे तेका पो पियो वने मैदान महशर में जिते हर नबी जी दा हुंदी वयकुल आदम सफीउल्लाह नफ्सी नफ्सी वयकुल नूह नजीउल्लाह नफ्सी नफ्सी वयकुल इब्राहिम खलीलुल्लाह नफ्सी नफ्सी वयकुल इस्माइल ज़बीहुल्लाह नफ्सी नफ्सी वयकुल मूसा कलीमुल्लाह नफ्सी नफ्सी वयकुल ईसा रूहुल्लाह नफ्सी नफ्सी वयकुल रसूलुना शफीउना मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उम्मती उम्मती उम्मती। हर नबी चवंदो अल्लाह मुझी पारत कलमे वारा असांजो नबी ये कोन चवंदो अल्लाह मुझी फातिमा जी पारत हुजे मुझे हसन हुसैन जी पारत हुजे मुझे अली जी पारत हुजे मुझे चाचन जी पारत हुजे ना 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 अल्लाह जो नबी चवंदो अल्लाह मुझे गुनाहगार उम्मती पारत हुजे जोको उते भी तोखे कोन विसारींदो। मुसलमानो जेकॾहिं दुश्मनी रखणी अथई के शैतान सां रख के काफ़र सां रख ॿियो को माण्हू कोन मिलियो तोखे नबी जे सुन्नत सां दुश्मनी नबी जे सुन्नत ते मज़ाक टटोली अचो तू वाणे का त पुछी ॾिस तो ही लिबास छो पातो आहे वाणियो चवंदो त मुंहिंजो रामचंद्र अहिड़ो तू सिख का पुछ तो वॾा वार छो छॾिया तो करपान कड़ा ऐं कुंडा छो ॿधा वाणियो चवंदो मुंहिंजो गुरु नानक अहिड़ो कलमे वारा दिल में न कजांइ तुझे मजाक ठठोली कोन तो करा आ तो के दुआ करना आया तू भी पांजे मुंह ते सुन्नत सजा तो खां पुछन ही तो छा कयो तू चो तू मुझो मदीने वारो साईं एड़ो। हिंदू के सिख के पांजे गुरु नानक रामचंद्र जो हया अचे छो असा क्यों पूरन अचो नबी जो सुन्नत जो हया करो कसम खुदा जो जे नबी जो हया कायनात जो जर्रो जर्रो करे छो असा क्यों पूरन। मुझो साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी हजरत सफीना मुझे साईं जो सहाबी है अल्लाह जे रसूल खत लिखिनो सफीना के पान फरमे सफीना ही मुझो खत खणी वने फिलाने जंग ते वने महाज लगो पियो है उते खत खणी रवानो थियो। हजरत सफीना फरमायो हिकड़े जंगल मां मटिस हिकड़े शी मुझे मथा हमले की कोशिश कई कि मूं वटि न तलवार हुई न लश्कर हो ऐं खाली हथोस पैगंबर जो लिखियल खत खीसे में कढी मूं शींह के आडो कयुमि खबरदार ऐं मदीने वारे साईं जे दर जो गुलाम आहियां नबी जो खत खणी वञा पियो मता मुझे आडो आई कि जॾहिं शींह के खत ॾेखारियुमि कि अल्लाह जो कसम शींह कंध हेठि कयो नज़रूं झुकाए छॾी पुछ मां ठका कढई वात मां रड़ियूं कई मुंहिंजे लाइ रस्तो ख़ाली कई ऐं झंगल किरास करे वियुसि जॾहिं वापसि आयुसि तॾहिं मूं उन झंगल मां मटियुसि वरी बि शींह मुंहिंजे मथां गज गोड़ करे मुंहिंजे मथां वरियो मूं चयोमांसि ख़बरदार ऐं मदीने वारे साईं जे दर जो ग़ुलाम ऐं बानो आहियां मतां मुंहिंजो नालो वरितो अथई ऐं पैगंबर जो ख़त खणी वियुसि कि वरी बि शींह रड़ियूं कयूं कंध मां ठका पुछ मां ठका कढई मुंहिंजे लाइ रस्तो ख़ाली कई ऐं मदीने शरीफ़ पहुतुसि अल्लाह जे रसूल खे सॼो सफ़रनामो ॿुधायुमि पाण फरमे सफ़ीना कीअं तुंहिंजो सफ़र थियो मूं ॿुधायो से ईंदे वेंदे मुंहिंजे मथां शींह हमले जी कोशिश कई मूं वटि कुझु बि कोन हो मूं चयो त नबी जे दर जो ग़ुलाम आहियां
शी रड़ियूं कयूं वात मां रड़ियूं कई पुछ मां ठका कढी मूंसां विड़ियो कोन को मुझल रस्तो खाली कई पाण फरमे सफ़ीना तोसां शी ॻाल्हायो पे तो शी जी ॿोली समझी चिसी मूं कोन समझी पाण फरमे सफ़ीना जॾहिं तूं वेह पे तॾहिं तोखे शी चयो पे मदीने खां अचे पियो मदीने वारे साईं जा अबू बकर उमर उस्मान ऐं अली जा कहिड़ा हाल हुआ झंग जो जानवर उनके भी अखियूं आहिनि उहो बि सुञाणे पाण फरमे सफ़ीना जॾहिं तूं वापसि पिया तॾहिं तोखे शीं चए पियो वञे पियो वापसि मदीने वारे साईं के अबू बकर के उमर के उस्मान के अली के उते नबी जे दर ते ग़रीब मिस्कीन कारो बिलाल रहे तो उनके मुंहिंजा सलाम ॾेई छॾिजे ओ झंग जे जानवर के भी अखियूं आहिनि मुसलमानो उहो नबी जो हया करे छा थी वियो मुसलमानो छो असां अखियूं पूरियूं आहिनि असां पंहिंजे मुंहं ते नबी जी सुन्नत के छो ऐब सम्झो आहे अचो नबी जी सुन्नत पंहिंजे मुंहं ते सजायो अल्लाह जो कसम अॼु बि फ़ाइदो ॾींदे अख पूरण खां पोइ बि फ़ाइदो ॾींदे जॾहिं ओता चो घेराव कयूं ओता चो ॻोठ आहे अरब जे अंदरि ताइफ जे पासे में जॾहिं घेरो कयूं उन ॻोठ जा माण्हू गिरफ़्तार थिया उन ॻोठ मां हिकिड़ी पोड़ी औरत निकिती तॾहिं उन औरत चयो कंहिंखे तव्हां गिरफ़्तार करियो चई असां सभिनि खे कंदासीं तॾहिं उन औरत दांह कई चई मूंखे गिरफ़्तार था करियो वञो तव्हांजे नबी जंहिं ते कलमो पढ़ियो अथव उनखे मुंहिंजो पैगाम ॾियो मुंहिंजो नालो शीमा आहे चयो त तव्हांजी थञ शरीक भेण मूं नबी सां गॾु तव्हांजे नबी सां गॾु मूं थञ पीती आहे वञो नबी खे मुंहिंजो पैगाम ॾियो सही शीमा नाले औरत चवे पई गिरफ़्तार करियूंसि या छॾे ॾियूंसि डोड़ी वञी साहबी अल्लाह जे रसूल खे न्यापो ॾिनो से हिन ॻोठ में हिकिड़ी औरत खे गिरफ़्तार कयोसीं नालो पंहिंजो शीमा ॿुधाए पई चवे थी त तव्हांजे नबी सां गॾु मूं थञ पीती आहे छॾे ॾियूंसि या गिरफ़्तार करियूंसि तॾहिं मुंहिंजे नबी फरमायो शीमा जो नालो न वठिजो ऐं रसूल शीमा जा थोरा नथो लाहे सघां ओ मुसलमान जंहिं भेण खे कारो करे मारींदो आहीं मुझे नबी पंहिंजी भेण जी इज्जत पिया कनि ॾिस त सही अंदाज़ नबी जो पंहिंजी भेण जी इज्जत कनि जा मुंहिंजे साईं फरमायो मुझी भेण के अदब एहतराम सां वठी अचो शीमा के वठी आया अल्लाह जे रसूल जी नज़र पई मुझो साईं उथी बीठा पंहिंजी चादर खणी नबी जे पंहिंजी भेण जे कदमनि में विछायूं जे शीमा जे भेण के असी कारो करे मारींदा आहियूं जे भेण जा असी दुनिया में हक़ खाईंदा आहियूं पे मरी वियो मौलविन वटि तपेदारनि मुख्तियार करण वटि सॼी ज़िंदगी साला हलंदे रहिया कोन ॾिनो बन्नी जो को ॿारो को भितर बाक़ी निमाज़ ते ईंदा त पहिरीं सभ में बीठा हूंदा हा सालानो चिल्लो बि कोन वेंदो हा बाक़ी भेण जा हिसा हा भेण जा हिसा न न न मुसलमानो इन खां मथे दुनिया में को ज़ुल्म कोन्हे जेको रस्ते ते बि फुर कंदो आहे ऐं अॻे ॿुधाईंदो आहियां उनखे असीं धाड़ेल लोफर चवंदा आहियूं बेकार आहे रस्ते ते बि फुर करे जेको रस्ते ते फुर करे उहो धाड़ेल आहे जेको पंहिंजी भेण जी बन्नी फुरे उहो नेक माण्हू आहे इन खां मथे धाड़ेल केरु थींदो इहो वॾे खां वॾो धाड़ेल आहे जेको पंहिंजी भेण खे बि माफ़ नथो करे मुंहिंजे नबी पंहिंजे भेण जी कदमनि में चादर विछाई छा भेण जो मक़ाम आहे मुंहिंजे साईं चादर ते विहारे पाण भेण खां पुछूं अदी कीअं अचण थियो चिसी जेके माण्हू ॿधा अथई इहे सभु मुंहिंजी क़ौम जा माण्हू आहिनि ही जेके माल ढोर ढगा सोन बकरियूं सभु मुंहिंजी क़ौम जा आहिनि पाण फरमी शीमा छा थी चवे चिसी माण्हू वापसि कर माल वापसि कर पाण फरमी जेके शीमा माफ़ कयो मूं रसूल बि उनखे माफ़ कयो ही भेण जो मक़ाम अथई अल्लाह जे रसूल चादर ते विहारे पाण पुछनि पिया अदी जॾहिं नंढे हूंदे पाण गॾु बकरियूं चारींदासीं मुंहिंजे यारनि खे ॿुधाए त उहे ॾींहं पंहिंजा कीअं गुज़रिया शीमा वेठी आहे ॿुधाए पई साईं भाउ साहबा ॿुधनि पिया उहो वक़्तु मूंखे चङी तरह यादि हो जॾहिं मुंहिंजो भाउ मूंसां गॾु बकरियूं चारण हलंदो जंहिं ॾींहुं मुंहिंजो भाउ बकरियूं चारण हलंदो उन ॾींहुं बकरियूं झंग में चरंदियूं कोन हुयूं 24 कलाक मुंहिंजे भाउ जो मुंहुं ॾिसंदियूं हुयूं हुनजी उञ बि लही वेंदी त बुख बि लही वेंदी ओ बकरी भी सुञाणे नबी के हा भेण शीमा चवे थी उहे पत्थर मूंखे यादि आहिनि जेके मुंहिंजे भाउ ते सलाम पढ़ंदा हुआ उहे वण जूं टारियूं मूंखे यादि आहिनि जेके झुकी मुंहिंजे भाउ ते सलाम पढ़ंदियूं हुयूं वण जी टारी सुञाणे पत्थर सुञाणे बकरी सुञाणे झंग जो जान सुञाणे कलमे वारा छो असां अखियूं पूरियूं आहिनि चओ इंशाअल्लाह असीं नबी जी सुन्नत जो हया कंदासीं बेहया न थिजो हा हया कजो इंशाअल्लाह हया जे करे बि रब छॾींदो हा हया कजो नबी जी सुन्नत जो मूं अर्ज़ पे कयो हिते वेही नबी जी सुन्नत जी पाबंदी कंदे
होते अल्लाह पुलसरात आसान कंदई ऐं सुन्नत की पाबंदी माना 100 दफा कुसण 100 दफा कुसण टांडो हथ में तवा के मिसाल ॾिनम अबा जवानी जी ॾाढी ॾुखी आहे न माना रोजाना उनके मेहनन तान जा 100 तीर लगंदा संग केर बि कोन ॾींदो ॾाढी वारो आहे ॾाढी ॾो आयो ॾाढी जे करे संग केर कोन ॾे कोठ में छुचकारियूं मज़ाक ठठोलियूं उहे अलग हाँ जवानी जी ॾाढी छो त जेको हिते पाबंदी कंदो उतां पुलसरात पे मटे का मामूली ॻाल्हि थोड़ी आहे तई नंबर ॿियो नबी जी सुन्नत जी पाबंदी ॾाढी ॾुखी आहे सवली कोन्हे वॾियूं शादियूं थींदियूं आहिनि वॾा भत वॾा काज टोटल इलाके जा वॾेरा नंढेरा काटन जा कपड़ा राडो पराडो थुलनि टायरनि वारियूं गाड़ियूं अची बीठियूं शादी हाल में हाणे शादी हाल में सब प्लेट में भत विझो बीठा खाइनि बी खाइण जायज़ आहे अलाए कोन्हे ऐं वॾो मौलवी कोन आहे फतवा कोन थो ॾियां वो तव्हां साईं लाल मोहम्मद खां पुछी वठियो साईं इस्माइल खां साईं अलाबश खां तव्हां पुछिजो ऐं रुगो हिकिड़ी सनड़ी तव्हांखे नंढड़ी मिसकाल ॾियां थो हज़रत सईं कासमी रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा हुआ जॾहिं गॾा जॻह गाह जी भरे रखबी आहे त गॾा वेही खाईंदी आहे या बी खाईंदी आहे हाँ वधी कोन तो चवां मता तव्हां समझो त मौली साहब कंहिंजी बेअदबी तो करे ऐं रुगो इहो तो चवां सही कासमी ते छो त सिंधी में चवंदा ॿार बगे ते उछलियो ॿार वॾनि ते ॿार आहे बसि ऐं न त मूंखे सभु को कावड़जी मतिलबु मौली साहब असांखे गॾा तो चवे ऐं कोन तो चवां बाक़ी हज़रत सही कासमी रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा त गॾा जॻह गाह रखो त बी खाईंदी वेही कोन खाईंदी हाणे वॾनि शादियुनि में भत पियो हले सभु काटन जा कपड़ा राडो पराडो टिप टाप तैयार थियो हाणे प्लेट में भत विझो हलंदे खाईंदा हलन बोतल पीतऊं वरी मानी खाधऊं पर हलंदे हाणे सच ॿुधायो इन काज में पट ते कपड़ो विछाए सुन्नत तरीक़े सां मूंखे मानी खाई ॾेखार सवलो आहे अबा ॿुधायो ॿियो त ठहियो पर जेकॾहिं तूं पट ते वेही खाने न बेदीन जी ॻाल्हि कोन थो करियां दीनदार बि तोखे चवंदो मियां एॾा वॾा दरवेश हुए त भत ते आवण जा कम कयां तव्हां त असां ख्वार करे छोड़िया अबा सची ॿुधायो ईअं आहे कोन्हे ऐं ईअं न त तव्हांखे तो चवां पर जेकॾहिं आऊं वञा त मुंहिंजी बि ज़मानत कोन्हे वेही खाइण जी ऐं तव्हांखे छा चवां पुट तव्हांखे छा चवां मुंहिंजी बि ज़मानत कोन्हे को पट ते वेही खाईंदुसि खाइण सवला ॾुखियो आहे उते वॾा माण्हू वेठा आहिनि जा मियां मिर्ज़ा पाण आयो आहे छोकिरो उनजो आयो आहे वॾा वॾा माण्हू सभु अची लथा आहिनि उते पट ते वेही कपिड़ो विछायो सुन्नत तरीक़े सां पिया मानी खाओ एॾो दरवेश त भत ते अचण जी ज़रूरत कोन हुई हल ॿी ॻाल्हि मानी खाईंदे हेॾा ॾिसो पोटी किरी पवे उनखे खणी साफ़ करे वरी नए सिरिया बोटी खाई ॾेखार भले ॾिसण बीठा तोखे सभु ॻाल्हि कयो सची खाइण सवली आहे हिते छा चवंदा माण्हू हिते माण्हू बेइज़ती थी वेली हिन में बेइज़ती थींदी अलाए बेइज़ती ख़राब थींदी हाँ इते मियां माण्हू छा चवंदा सुन्नत तरीक़े ते को मुझे नबी फरमायो आखिरत में वार का सन्नी तलवार का तिक्की रस्तो को सवलो मटणा आहे छा सवलो कोन्हे ॾुखियो आहे पोइ पुत हिते बि माण्हू जे मुंहं ते तूं पट ते वेही खाई ॾेखार वरी किरिल गिरा खणी नैसर साफ़ करे बि खाई ॾेखार सवलो कोन्हे ॾुखियो हा हज़रत हुज़ैफा बिन यमान मुंहिंजे साईं जो साहबी दस्तरखान ते मानी लगी पई आहे वॾा वॾा लीडर उनके ॾिसण वेठा जांचनि पिया हुज़ैफा बिन यमान गवर्नर आहे मानी पियो खाए सभु माण्हू वेठा आहिनि जा यहूद नसारा जा लीडर सभु ॾिसण आया आहिनि उहे बि दस्तरखान ते वेठा आहिनि जा मानी खाईंदे गिरां किरी पिस वरी उन गिरां खे खणी नए सिर साफ़ कई साफ़ करे जॾहिं खाधई ते जेको साईं जो ख़ासि सेक्रेटरी वेठो पासे में उन कन में चयसि साईं इहो गिरां न खाओ वॾा वॾा माण्हू तव्हांखे जांचनि वेठा जेकॾहिं इहो पट ते किरियल गिरां खणी तव्हां खाधो त वॾा वॾा लीडर चवंदा त मुस्लमान जा अॻवान एॾा सिकण आहिनि जो गिरां मां बि हथ नथा कढनि इनखे बि साफ़ करे था खाइनि हज़रत हुज़ैफा बिन यमान जेको जवाबु ॾिनो सुभान अल्लाह खे भेरो ॾे थो तोखे ॿुधायां छा हुज़ैफा बिन यमान जवाबु ॾे थो हज़रत हुज़ैफा बिन यमान जवाबु ॾिनो अतरक सुन्नत नबी ना लिहाउलाइल किलाब ची छा इन्हनि कुत्तनि जे करे नबी जी सुन्नत मां हथ कढां
हाँ इतने वेही पट दे गिरा खणी खाइण ॾुखियो। हज़रत उमर जॾहिं बैतुल मुक़द्दस के फतह कयो अचे पियो बैतुल मुक़द्दस गुलाम ऐं पाण ॿई गॾु उठण ते चढ़िया अचनि, वारे वारे ते उठण ते चढ़ंदा अचनि, वारे वारे ते 6 मील हू 6 मील हू चढ़ंदा अचनि। जॾहिं बैतुल मुक़द्दस के वेझा पहुता त जंहिं कमांडर बैतुल मुक़द्दस के फतह कयो हज़रत साद नालो तक़रीबन आहे, जॾहिं फतह कई हुन ॾिठो त हज़रत उमर परे खां पियो अचे, कपड़ा मेरा हूंदा, फाटल कपड़ा हूंदा, कपड़नि में पघर हूंदो, इन करे बहितर आहे उमर जे लाइ 9 वॻो ठारायां। 9 वॻो ठाराए अॻियां वञी बीठो, 5-10 मील अॻियां वञी हज़रत उमर खे वञी ॾिनई त 9 वॻो पाए अचो, दुनिया तव्हांखे ॾिसे पई, ॿुध ॾिसनि त सही, जहिड़ो ॿुधोसीं तहिड़ो ॾिठोसीं, अहिड़ा कपिड़ा सुठा हुजनि। उमर सज धज सां हले, जॾहिं उमर खे 9 वॻो ॾिनई हज़रत उमर उहो कपिड़ो जो वॻो वठी हथ में करे वापसि साहबी के मुंह में उछलाई कि अज़्ज़न अल्लाह बिल इस्लाम ला बिसियाबे, अल्लाह असांखे इज्जत मुहम्मद जी गुलामी जे करे ॾिनी आहे, नए वॻे जे करे कोन ॾिनी आहे। वापसि कई कपिड़ा ऐं गुलाम जेको उठ ते गॾु पियो हले वारे वारे ते चढ़ंदा अचनि। अजीब ॻाल्हि, जॾहिं बैतुल मुक़द्दस के वेझा पहुता तॾहिं उमर जो पैदल हलण जो वारो हो, महर में झलण जो वारो हो ऐं उमर जे नौकर जो उठ ते चढ़ण जो वारो हो। ॾाढी सुस्ती अथव सुभान अल्लाह जी। तॾहिं उन कम नौकर चयो, बाने चयो साईं माण्हू तव्हांखे ज़िंदाबाद कंदा, आऊं पंहिंजो हिस्सो माफ़ करियां थो, से महिरबानी करियो तव्हां उठ ते चढ़ियो, छो त माण्हू तव्हांखे ज़िंदाबाद कंदा, आऊं पैदल थो हलां। उमर चयो अॼु जेकॾहिं आऊं इहो तोखे तूं मूंखे हिस्सो छॾे ॾिनई, मरी मूंखे अल्लाह वटि जवाबु ॾियणो आहे। रब मूंखां पुछंदो उमर पंहिंजे रोब ऐं दाबे में पंहिंजे बाने जो हिस्सो खाधो हुई, कहिड़ो ख़ुदा खे जवाबु ॾींदुसि, तूं उठ ते चढ़ ऐं पैदल हलंदुसि। जॾहिं माण्हू उमर जे इस्तक़बाल बीठा हुआ, उमर जे हथ में उठ जी मार हुई, नौकर उमर जो उठ जे मथे चढ़ी लो। ऐं अजीब ॻाल्हि, जॾहिं वेझो पहुतो उमर जे कपड़नि में फाटल कपड़ा, चतियूं लॻल, पुराणा मेरा कपड़ा, जॾहिं वेझो पहुतो तॾहिं यहूदिन पंहिंजा किताब खोलिया, किताब ॾिसनि पिया, उमर जे उठ के ॾिसनि पिया, किताब ॾिसनि पिया, उमर जे बाने के किताब ॾिसनि पिया, उमर जे पहिराण के ॾिसनि पिया। यहूदिन चयो असांजे किताबनि में लिखियो पियो आहे जेको माण्हू तव्हांजे बैतुल मुक़द्दस के फतह करण अचे, जंहिंजे हथ में उठ जी मार हुजे ऐं जो नौकर उठ ते चढ़ियल हुजे, यहूदियो इन माण्हू जो आॾो न अचो, असांजे किताबनि में लिखियो पियो आहे जेको उमर नाले सां तव्हांजे बैतुल मुक़द्दस के फतह करण अचे उहो कपड़नि में जेकॾहिं चतियूं लॻल हुजनि, यहूदियो इन माण्हू जो आॾो न अचो, असांजे किताबनि में लिखियो पियो आहे। उमर जे उठ, उमर जे बाने, उमर जे चतियुनि लॻल पहिराण खे ॾिसी यहूदीन ओॾीमहिल बैतुल मुक़द्दस जी चाबियूं हथ ते रखियूं कि असांजे किताबनि में लिखियो पियो आहे इन माण्हू जे जेकॾहिं आया आहियो त तव्हांजा बच्चा यतीम थींदा, तव्हांजूं ज़ालूं बेवा थी वेंदियूं। या त सुन्नती पा बरकत, उमर सुन्नत तरीक़े सां आयो, न झेड़ो न लठ न रत न खून, बिना झेड़े जे बैतुल मुक़द्दस फतह थी वियो, बिना झेड़े जे फतह थी वियो। मुसलमानो जॾहिं तो में सुन्नती पाबंदी हुई, खुदा जो कसम दुनिया तुंहिंजे कदमनि में हुई। अॼु दुनिया में तव्हां घणा मुसलमान आहियो? हिन वक़्त में दुनिया में 1 अरब 50 करोड़ खां वधीक मुसलमान दुनिया में आहिनि। ॿुधायो त कहिड़ो मुसलमान जो मुल्क आहे? ॿुधायो त कहिड़ो मुसलमान जो मुल्क जो टुकड़ो मूंखे ॾेखारियो जिते मुसलमान इज़त वारी ज़िंदगी पिया गुज़ारिन। आहे को मुल्क जो टुकड़ो? कश्मीर में मरे मुसलमान बराबर, शाम में मरे मुसलमान, इराक में मुसलमान, चेचनिया में मुसलमान, बोस्निया में मुसलमान, बर्मा में मुसलमान, तुझे पाकिस्तान जे वाना वजीरिस्तान अफगानिस्तान में तो मरे मुसलमान। ॿुधायो त कहिड़ो दुनिया जो टुकड़ो आहे जिते मुसलमान इज्जत वारी ज़िंदगी गुज़ारनि पिया। तव्हांजे पासे में जी तव्हां ॿुधो सवेरे जमीरुर रहमान गंधरे खां सलाह शरीफ़ पढ़ो बा। जंहिं तव्हांखे बर्मा जे मुसलमान ते ॿुधायो, बर्मा में मुसलमान सां जेको ज़ुल्म ज़्यादती थी आहे, जेको असां हेसि पढ़ियो आहे या ॾिठो आहे, काइनात में एॾो ज़ुल्म किथे बि कोन्हे थियो। काइनात में एॾो ज़ुल्म किथे बि कोन्हे थियो। हिके ॻोठ खे घेरो कयूं,
जे गोठ जी टोटल 10,000 आबादी टोटल गोठ मां सिर्फ 20 माण्हू सिर बचाए भगार बाकी टोटल के कोई चयो अथनि। ही बर्मा में मुसलमान हिन हद ताईं अल्लाह जो कसम मोबाइलन ते ॾेखारनि पिया, तस्वीरनि में ॾेखारनि पिया, जीअरे जाॻंदे मां जे अॻियां पंहिंजे बच्चे जी खल लाथी अथनि, मां जे अॻियां पंहिंजे बच्चे खे, ऐं हिन हद ताईं पंहिंजे पे खे चयो अथनि, छुरी ॾिनी अथनि त पंहिंजे बच्चे खे ज़बह कर न त तोखे कोन छॾींदासीं। पे के डंडा हणी लठियूं हणी चऊं त पंहिंजे बच्चे खे ज़बह कर। ॿुधायो त दुनिया में एॾो ज़ुल्म किथे थियो आहे? अबा ॻाल्हायो, एॾो ज़ुल्म किथे दुनिया में थियो आहे? किथे बि कोन्हे थियो। हा, हिन हद ताईं ज़ुल्म यकी खॾ क़बर खटी अथनि। ये शयूं मोबाइलन ते अचनि पियूं, हर मोबाइल में ये शयूं पियूं आहिनि। यकी खॾ खोटे अथनि केतिरनि किलोमीटरनि जी, उनमें हज़ारनि जे तादाद में मुसलमान के अंदर विहारे मथां जीअरनि जाॻंदनि खे मिटी वारी अथनि। पर आऊं हैरत में आहियां, बराबर असांजा हुकुमरान अमेरिका जा चिमचा आहिनि। हा, उहे ठला असांजा अवामी लीडर आहिनि। बाक़ी अवाम सां जो कोई तालुक कोन्हे को। कोर्ट कुर्सी थाणा अवामी, घोटन पीड़न घाणा अवामी, मिलियो मंशूर अवामी, वैल अवामी, जैल अवामी, हिते हज़ारे खेल अवामी, अचियो नौ दौर अवामी, चैनी ॾिसिन चोर अवामी, सारी सिंध में सूर अवामी, रज़न रिशवत खोर अवामी, आहे हिते हर चीज़ अवामी, आहे हिते हर चीज़ अवामी। रुगो अवाम अवाम जे नाले सां। हा, हज़ारनि जे तादाद में, लखनि जे तादाद में मुसलमान के मारियो अथनि। ॿियो त ठहियो मूंखे असांजे हुकुमराननि ते ॾुख कोन्हे, अमेरिका असांजो दुश्मन आहे उनखे, पर जेके असांजे कढण जे शहर में, असांजे बदीन जे शहर में जेकॾहिं मलाला यूसुफ़ज़ई के गोली लॻे थी त हिते जा असांजा कौम परस्त हज़रात लीडर बिरादरान उहे रस्तनि रोडनि ते 5-5 ॼणा 10-10 ॼणा गॾिजी कार्ड खणी, पले कार्ड खणी रस्तनि रोडनि ते मलाला यूसुफ़ लाइ वावेला कंदा हुआ त ज़ुल्म थी वियो, ज़ुल्म थी वियो। कायदे जमियत मौलाना फज़लुर रहमान हिकिड़ो लफ़्ज़ चयो, हिकु लफ़्ज़ दुनिया शाहिद आहे। कायदे जमियत इहे लफ़्ज़ चया हुआ चई जेकॾहिं माण्हू मारण वारो कम ॾाढ़ी ऐं पटके वारो करे त दहशतगर्द, इहो साॻियो कम सहूलत मिर्ज़ा करे त लीडर। यादि अथव जंहिंजे करे कराची बंदि थी वेली, ॾोह कहिड़ो त मौलाना फज़लुर रहमान सहूलत मिर्ज़ा जो नालो छो खयो आहे? तव्हांजी कराची बंदि थी वेली, मलाला यूसुफ़ज़ई खे धक लॻो, कराची बंदि थी वेली। हिकिड़ी जाली तस्वीर, ठली हथरादी ठहियल तस्वीर, हिकिड़ी माई के विहारे उनके पत्थर पिया हणनि, या तस्वीर रात जो टीवी ते हली आहे। सुबह जो कराची बंद थी वेली, पूरे कराची जे गलिन घटिन में कार्ड लगी विया, बैनर लगी विया, हवा की बेटी से जुल्म, हवा की बेटी से जुल्म, हवा की बेटी से जुल्म। ओ एमक्यूएम जा लानती लीडर, एमक्यूएम जा कुत्ता, तव्हां के जेकॾहिं हिकिड़ी औरत के हथरादी तस्वीर जेकॾहिं लगे थी त तव्हांजो कराची बंद, मौलाना फज़लुर रहमान सहूलत मिर्ज़ा जो नालो खणे तव्हांजी कराची बंद, हैदराबाद बंद, मलाला यूसुफ़ज़ई के धक लगे तव्हांजी नवाब शाह ऐं हैदराबाद तव्हांजो बंद थी वञे। छा तव्हां अंधा थी विया आहियो? तव्हांजो लंडन वारे कुत्ते के छा ज़बान में कैंसर थी वई आहे जो उनजे ज़बान ते बर्मा जे मुसलमान जी दां छो नथी निकिरे? आऊं चवां तो तव्हां लीडर कोन आहियो, वक़्त जा पहिरें नंबर जा लोफर आहियो। गॾिजी चओ पहिरें नंबर जा लोफर आहिनि। ऐं आऊं सिंध जे क़ौम परस्तनि खे चवां थो, सिंध जे क़ौम परस्तनि खे चवां थो, जापान में साईं हिकिड़ी जॻह आहे जिते नर सां शादी कंदो आहे, शादी हाल ठहियल आहे। मज़ाक कोन्हे आहे कि जापान में उन जॻह ते के माण्हू फायरिंग करे, नालो कोन तो वठां, मता तव्हां नाराज़ थी पोइ 2 टे लौंडे बाद मारे वेंदो। ठीक है, 2 टे ॼणा मरी पिया। सच ॿुधायां उहे जापानी तो धूड़ पाइनि, पर सिंध जा क़ौम परस्त कार्ड खयो बीठा आहिनि, मज़लूम सां ज़ुल्म थी वियो, छो त शौक़ीन आहिनि, मज़लूम सां ज़ुल्म थी वियो। आऊं चवां थो तव्हांजे मोबाइल में छा बर्मा जूं तस्वीरूं नथियूं अचनि? बर्मा जूं तस्वीरूं तव्हांजा मोबाइल, तव्हां छा पिया करियो?
अज अज छो तव्हां माठ थी विया आहियो? तव्हां के कराची में वाक़ियो थिए त तव्हां हवा की बेटियूं जी रड़ियूं करे तव्हां रस्तनि रोडनि ते अचो। ॿुधायो त बर्मा जे मुस्लमान जी चीखो पुकार तव्हांजे कननि में न थी वञे छा? सलाम आहे कायदे जमियत मौलाना फजल रहमान के, सलाम आहे तुर्की जे वज़ीर आज़म तैयब अर्दगान के। सब का पेरी उते हुन जी ज़ाल पहुती आहे उते बर्मा में। उन बर्मा जे मासूम बच्चन के खणी ज़ारो कतार रोए पई। हाय मुसलमान केॾा विया हलिया? बर्मा जे मुसलमान जी न्याणी सां ज़ुल्म ॾिसी हुनजे अखियुनि में ज़ारो कतार पाणी पियो वहे। कायदे जमियत मौलाना फजल रहमान जा खुदा जो कसम पेर धोई पियो तब थोरा कोन लाहे सघंदा। कायदे जमियत मौलाना फजल रहमान तला महमूद के ऑर्डर कयो। पहिरीं ऑर्डर कई जॾहिं रमज़ान वारी ईद हुई, चई वञी शाम जे ग़रीब मिस्किन मुसलमान सां कैंपन में वञी ईद मल्हाए। तला महमूद जो ओसाका बैटरी जो धणी आहे, ओसाका बैटरी जीअं त बाक़ायदा जहाज फराए वियो, ईद वञी शाम जे मुसलमान सां कई। वरी जॾहिं ही ईद आई, कायदे जमियत जो ऑर्डर आयो वञी तूं हाणे बर्मा में उते जहाज भराए बर्मा जे मुसलमान जी मदद कई। जेके बि अॼु तुंहिंजे मोबाइलनि में तस्वीरूं आहिनि, इहे सभु तस्वीरूं तला महमूद मोकिलियूं अथई। ही कायदे जमियत मौलाना फजल रहमान जी मेहरबानी असांजे मथां जे पूरी दुनिया के बर्मा जे मुसलमान जी दाऊं टूकूं रड़ियूं ॿुधाए थो तॾहिं तव्हांजे रस्तनि रोडनि ते ब्लॉक थिया आहिनि, रस्तनि रोडनि ते एहतिजाज थिया आहिनि। हीउ मौलाना फजल रहमान जो थोरो अथई। असांजा हुक्मरान खुदा जो कसम कुटण आहिनि, चिमचा आहिनि। चिमचा हुजनि तब ठीकु आहे, पर ॾोइला घटि पर काठा। अबा पाण काठो चवंदा आहियूं, देग वारे खे छा चवंदा आहियूं? काठो। हा असांजा हुक्मरान काठा। हा छा एॾो असां मुसलमान सां ज़ुल्म थिए पियो। हा अञा बि ज़ुल्म बंदि कोन थियो आहे। मौलाना फजल रहमान ऐलान कयो कि जेकॾहिं हिंदुस्तान में मुसलमान सां ज़ुल्म थियण जे करे पाकिस्तान रियासत ठही सघे थी त पोइ रोहिंग्या ऐं अरखान जे मुसलमान सां ज़ुल्म जे करे त बर्मा में अलॻि सूबो ठही सघे थो। हा त मामूली आवाज़ कोन्हे, वॾो आवाज़ आहे। बहरहाल मूं अर्ज़ कयो त सुन्नती पाबंदी ॾाढी ॾुखी ॻाल्हि आहे। वॾियुनि शादियुनि में वेही पट ते मानी खाइण ॾुखियो सुन्नत आहे। ऐं वरी तव्हांखे हिकिड़ी हल्की मिसकाल बि ॾियां थो। सलाह शरीफ़ पढ़ो। अल्लाहुम्मा बारिक लहुम। उहो पंहिंजे हिन मौज़ू खां अलॻि ॻाल्हि आहे, पर ॻाल्हि कम जी करियो थो हलां। वॾियूं शादियूं थींदियूं आहिनि न, पोइ वॾियुनि शादियुनि में असां मौलवियुनि खे घुराए चवंदा आहिनि साईं निकाह त पढ़ायो। पोइ निकाह असीं पढ़ाईंदा आहियूं। पोइ निकाह में पुछंदा आहियूं घोट खां, अबा महर घणी थो ॾी? वॾा माण्हू वेठा आहिनि जा सभु हीअं मस वेठा साह खणनि। हाणे उनजे मुंहं ते वॾियूं गाॾियूं तव्हां घोट चवंदो आहे 1500 रुपया महर थो ॾियां। हीअ त बेइज़ती आहे घोट जी। 1500 कीअं चवंदो? उते वॾा माण्हू वेठा। हाणे उते छा चवंदो? 3 लख रुपया, 3 लख रुपया महर। तव्हां ॿुधायो, सच ॿुधायो, इहो महर 3 लख रुपया घणे ॾींदो? कोन ॾींदो, पक्का कोन ॾींदो। ऐं निकाह जा मौलवियुनि खां पुछो, 2 फर्ज़ अथव। निकाह जा 2 फर्ज़ आहिनि, हिकिड़ो शाहिद, ॿियो महर। इहे फर्ज़ अथव। इन्हनि फर्ज़नि में कमी कोताही थई त निकाह कोन थींदो। अबा निमाज़ काबे ॾे मुंहुं करणु फर्ज़ आहे, अल्लाह जो पासो आहे। भला तव्हां खां पुछां थो, भला काछेल ऐं ॾखण इहे तव्हां मकाद ते खया आहिनि छा? इहे बि त ख़ुदा जा पासा आहिनि न। चारई पासा कंहिंजा आहिनि? चओ ख़ुदा जा आहिनि। जंहिं पासे मुंहुं कर न, काबे ॾे मुंहुं करणु फर्ज़ आहे। भला काबे ॾे मुंहुं करियूं था, पर थोरी कांच पलीत आहे, निमाज़ थींदी? अबा ॿुधायो कोन थींदी। चलो भला कपिड़ा त पाक आहिनि, पर मथो मेरो आहे, निमाज़ थींदी? कोन थींदी। माना फर्ज़ आहे, फर्ज़ जी अदायगी पूरी कबी। जी निमाज़ फर्ज़ आहे, पोइ अदायगी कबी। कमी कोताही ते निमाज़ कोन थी। ऐं निकाह जा घणा फर्ज़ आहिनि? 2 फर्ज़। शाहिद ॿियो महर। शाहिद ॿियो महर। शाहिद त असीं पुछो अचूं, बाक़ी रहियो मसलो महर जो। हाणे घोट खां पुछा, बा घणी महर थो ॾी? चवंदा साईं सुआ में थो ॾियां, 2.5 लख रुपए जी आहे। सुआ में या 3 लख रुपया रोकड़ा। चलो ठीकु आहे। हाणे निकाह इहे फर्ज़ आहे। भला इहे महर वारा पैसा न ॾिनई
निकाह थींदो या कोन थींदो ऐं वॾो मौलवी कोन ऐं फतवा कोन थो ॾियां, उहो तव्हां पाण सम्झो था। औलाद हिलाली थींदो अलाए गैर हिलाली, मूंखे बि शइ जी ख़बर कान्हे का। ऐं वॾो मौलवी कोन, साईं वारा वेठा तव्हां पुछिजो न औलाद हिलाली थींदो या न, उहो तव्हांजी मर्ज़ी। बाक़ी उहो हिकिड़ी ॻाल्हि थो ॿुधायां, माण्हू असांखां मसाला पुछंदा आहिनि, सही महिरबानी करे को तावीज़ फीणा लिखरे छोरे निभागे न मने दे के मां उन आखंदा बाबा इहो तावीज़ न कमु कोन थो, महिरबानी करे मार वाले पैसे ॾिजो। मार वारा पैसा खायो वेठो ई ऐं दुआ पियो करी फीणनि ते छोरा सुधरना, धूड़ मां सुधरा तो घाणी ग़लति विधी आहे। शुरू खां वठी तो मार जा पैसा खायो, फर्ज़ टुटो पियो आहे। अबा ॿुधायो त निकाह जाइज़ आहे इहो? हा, इहो वॾी शादियुनि में इहो मसाला थींदा आहिनि। हा, वॾा अजाया अंग अखर ॿुधाए रोब में विझनि ईंदा आहिनि, छो त वॾियूं ॻाल्हियूं बि थियूं न, उते वॾी ॻाल्हि त 5000 चवण त आहे पाए। हा, उन करे अंग अखर वॾो ॾींदा, जेको तव्हां ॾेई सघो था उहो महर ॾियो। हा, बहरहाल मूं अर्ज़ु पे कयो त नबी जे सुन्नत जी पाबंदी ॾाढी ॾुखी आहे, छो त पुलसरात मटणी आहे। हल अञा चौथी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां, शरई पर्दो। ऐं के अॼु बरेलवी जी बि शीयनि जी कंहिं न कंहिंजी ऑपरेशन घुरे, जेके निमाज़ी पंहिंजा वेठा इन्हनि जी तो ऑपरेशन करियां। शरई पर्दो, शरई पर्दो सम्झो पिया मुंहिंजी ॻाल्हि? शरई पर्दो, सिलेमानी पर्दो न, शरई पर्दो। शरई पर्दो छा आहे? भाजाई खां पर्दो करे, भाजाई पंहिंजे ॾेर खां पर्दो करे, इहो अथई शरई पर्दो। अल्लाह जे रसूल वटि हिकिड़ी औरत आई, पुछा कईंसीं भला ॾेर खां छा करियूं? मुंहिंजे साईं फरमाए ॿियनि खां त पर्दो फर्ज़ अथई, पर ॾेर खां ईअं बच जी मौत खां था बचो। हाणे को सुभाणे न अचे भला सवेरे खां वठी सुभान अल्लाह, इहा ॻाल्हि हाणे आंडनि में हथ पइजी वियो न। हा, इहा इन ॻाल्हि ते केरु सुभाणे न चवंदो? हा, शरई पर्दो, भाउ पंहिंजे भाॼाई खां परे रहे। हा, पर्दो करे। तव्हां मूंखे चवंदा सम्झाईंदा सही मौलवी साहब, भला आख़िर घर में माण्हू रहे थो, हिकु लोड़ो आहे, हिके कोठी में सभु घर जा भाती रहंदा, पोइ पर्दो कीअं कबो? पोइ पुटु बराबरि ॻाल्हि ॾुखी आहे, पर अॻी पुलसरात खां मटणु सवली आहे। उहा पुलसरात मटण लाइ ज़रूरी आहे त हिते ॾुख ॾिस, नबी जी सुन्नत खे पाबंदी कर, तॾहिं त पुलसरात तुंहिंजी आसान थींदी। उहा पुलसरात मटण सवली थोरे अथई। शरई पर्दो, शरई पर्दो ॾुखियो अथई, तमामु ॾुखियो अथई। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं मेराज तां वापसि वरिया, तॾहिं अम्मा फातिमा मुंहिंजे साईं सां मिलण आई। साईं ॿुधो, साईं परेशान वेठा आहिनि, साईं परेशान आयो। तॾहिं पाण फरमे फातिमा ॼणो जन्नत के ऐं जहन्नम के ॾिसण विझ। जहन्नम जे अंदरि मूं मुस्लमान जूं कुझु औरतुनि खे सख़्त सज़ा में गिरफ़्तार ॾिठो। उहे सज़ा जॾहिं मूंखे यादि पवे थी, मूंखे ॾुख थिए थो। अल्लाह जो रसूल जॾहिं मेराज तां वापसि वरिया, मेराज तां वापसी में मौलाना अहमद मल्ला जेको साईं जे मेराज ते बैत चयो आहे, उहे ॿ जुमला तव्हांखे ॿुधाए, तंहिंखां पोइ नबी जी हदीस अॻियां ॿुधाए थो। अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं मेराज तां वापसि वरिया, जिब्राइल आयो, साईं खे उथारी, हलो तव्हांखे अल्लाह घुरायो आहे। जिब्राइल चयो, जॾहिं उहो सॾु कयूं, तॾहिं मौलाना अहमद मल्ला जेके लफ़्ज़ चया, चई जी जाग वरियो भाग तुंहिंजो माग, मौला पार आ छॾ खाक चढ़ अफलाक ते बोराक बरकी तार आ, हुन वार जो सॾ पार जो अॼु यार जो दिलदार जो दादार जो दीदार आ, कई पाक रब तुंहिंजी तलब थीड़ो सबब, हल हेठि छब कर सैर उब रखतूं अदब, अॻिते अजब दरबार आ, आराम सी इकराम सी हिकु वाम सी ठक शाम सी धड़ धाम सी गॾु ॼाम सी जो नाम सी निर्वार आ, हूरूं परियूं हैरत भरियूं दर्शन दरियूं खुलियूं खरियूं अखड़ियूं ठरियूं बिजलियूं ॿरियूं जलवा गिरूं जिनसारा, पोहता पलक तूबा तिलक घुमिया फलक मुल्को मुल्क बरबारो लक, चौॾिस बलक चमकारा, गुलपुल गसन लालू लसन अर्चन रसन वादियूं वसन दर्शन पसन जद्दुल हसन तोले जशन तैयारा, नूरुल हुदा मिल मुक्तदा मिलियो खुदा थी मन मुदा अहमद गदा तिनता फिदा सदको सदा सदबारा। अल्लाह त मौलाना के बैत मना लफ़्ज़ उन जॻह घोर थींदा हुआ, लफ़्ज़ हुन जॻह कुर्बान थींदा हुआ त असांखे खण बैत। असां सिंधी माण्हू उहे मरण खां पोइ मिटी खाईंदा आहियूं, बाक़ी ज़िंदगी में का लिफ्ट घटि हूंदी आहे। साॻिया बदीन वारा मां ईद निमाज़ ते मौलाना अहमद मल्ला ते नेकाली कढियूं, असां सिंधी माण्हुनि जो इहो क़दुरु। ईद ते नेकाली कढी अथनि, इहो असांजो क़दुरु। हुन माण्हू जॻह बैत, उहो अॼु सऊदी हुकूमत जो तर्जुमो पई छपाए,
मौलवी साहब ॾींदो नास नक में, मस्जिद में नास वेठे त के हमरा जी चयो मौलवी साहब असी जेकॾहिं सिगरेट था पियूं त तव्हां कावड़ जो पोइ मस्जिद में तव्हां ते नास वेठा ॾियो जाइज़ आहे? चई अबा नास ऐं सिगरेट में फ़र्क़ु ॿिली ऐं कुती वारो अथव। ॿिलियूं मस्जिद में हलन पियो, कुती ईंदी त डोड़ाए कढंदासीं त फौरन उनखे बैतरी नहीं ची, बैतरी नहीं ची, नास बिना दिल रास ना आहे, उहो नक ना आहे जंहिंमें नास ना आहे। अब हर नक में ॿ नासूं आहिनि न, हर नक में ॿ नासूं आहिनि, नास जी डबली रखी न हितां हमरा वेठो उन खणी ओ हिनखे ॾिनी वेठा 3 ॼणा कचारी में, हिकिड़े खणी आस्ते ते लिकाए डबली काबू कर। थोड़ी देर खां पोइ मौलवी साहब उथियो, अबा मुंहिंजी नास हिते भई मुंहिंजी नास ॾाउ ॾाउ थल ॿुधल पर नास जी डबली लभी कान का। वेठा ब 3 ॼणा ॿियो केरु आहे कोन को। चई नास अचे, असांखे कहिड़ी ख़बर नास। अच्छा चए पोइ भाई त ॿुधायां तव्हांखे। चई ॿुधाए। चई कुर्ब वारी कचारी में मुड़ुस हुआ मोर ॿई, कुर्ब वारी कचारी में मुड़ुस हुआ मोर ॿई, हिकु खणी ॿिए खे ॾिनी चओ चोर हिकु या चोर ॿई। बैत ठाहिण में जो हुनखे ईअं देरि लॻंदी। साईं मौलवी साहब आयो बठोरे में मथे माड़ी ते वेठो, मथे माड़ी ते वेठो, नंढो ॿार डोड़ने आयो, हीअं अची ॾिसी वरी तकड़े भॻो, हुनखे सर खे अबा हेॾा हेॾा हेॾा। छोकिरो आयो, छोकिरो जो आयो हुनखे हथु ॾेई चई ॾिसी ॾाढ़ी नथी भाड़ी चढ़ी चाढ़ी मथे माड़ी हलिया यार हुजरे में। हाँ बैत ठाहिण जो हुनजे लाइ ईअं हूंदो, रुगो ज़बान मां लफ़्ज़ कढई नसीबन वारो आयो, कसम ख़ुदा जो बदी ज़िले वारो इहो माण्हू अल्लाह तव्हांजे नसीबन में रखियो। खुदा जो कसम उत्तर वारे पासे जलसन में वञी जॾहिं बैत पढ़ंदा आहियूं माण्हू हैरान थियो वञनि, हीअ त जहिड़ी कर मथां खां लथल लफ़्ज़ हुजनि, की पियो जोड़ जक करे लफ़्ज़नि जी, रुगो ज़बान मां लफ़्ज़ निकिरंदा वञनि पाणे बैत ठहंदा वञनि, हुनखे ठाहिणा कोन पवंदा पाणे लफ़्ज़ ठही वेंदा। बहरहाल मूं अर्ज़ु कयो जॾहिं अल्लाह जो रसूल मेराज तां वरिया अची वेठा, अम्मा फातिमा पुछो साईं परेशान आयो। पाण फरमे फातिमा जॾहिं जहन्नम खे ॾिसण वियुसि तॾहिं जहन्नम में ॾिठमि हिकिड़ियूं औरतूं जिन खे गुतन भर टंगियो वियो। पाण फरमे पाण फरमे फातिमा मूं हिकिड़ियूं औरतुनि खे ॾिठो जिन खे ज़बान में कड़ा कुंडाणी जहन्नम में टंगियो वियो। पाण फरमे फातिमा मूं हिकिड़ियूं औरतूं ॾिठियूं जिन खे छाती में कड़ा कुंडाणी जहन्नम में टंगे छॾियूं। पाण फरमे फातिमा मूं हिकिड़ियूं औरतूं ॾिठियूं जिन जा हथ बि ॿधल पेर बि ॿधल जहन्नम में टंगियल हुयूं। पाण फरमे फातिमा मूं हिकिड़ियूं औरतूं ॾिठियूं जिन जा मुंहुं खिंज़ीर जा उनजो जिस्म कुत्ते जहिड़ो। मूं जिब्राइल खां पुछियो जिब्राइल केरु औरतूं आहिनि जिन खे इहा सज़ा पई मिले? ॿुधो ॿुधो हीअ आवाज़ औरतुनि ते पहुचंदो हूंदो, अगरि न पहुचे त अॼु हिते नियत करियो त इंशा अल्लाह इहो घरनि में नबी जी हदीस ज़रूरु ॿुधाईंदासीं। चओ इंशा अल्लाह। हा जेकॾहिं सट साण हुजे, जेकॾहिं न हुजे त बीबी भली ढकी भली ॻाल्हि कंहिंसां कोन था करियो, ठीक है। अल्लाह जो रसूल फरमाए फातिमा मूं हिकिड़ियूं औरतूं ॾिठियूं जिन खे गुतन भर टंगियो हुयो। मूं पुछा के जिब्राइल केरु आहिनि? चइसि तव्हांजो उम्मत उहे औरतूं जेके पंहिंजे सिर ते पोती न रखंदियूं हुयूं। जका औरत पंहिंजे सिर ते पोती नथी रखे मदीने वारे साईं उनखे पाण ॾिसी आया जहन्नम में गुतन भर टंगियल हुयूं। ऐं ॿुधो औरतुनि खे पोती लाइण जी मोकल सिर्फ़ु पंहिंजे मुड़ुस जा ॾुआ आहे, भाउ पे पुट जे अॻियां बि इजाज़त कोन्हे को। औरत खे पोती लाइण जी मोकल कंहिंजे बि अॻियां कोन्हे सवाइ मुड़ुस जे, ॿिए कंहिंजे बि अॻियां इजाज़त कोन्हे। ऐं असीं परदो पंहिंजनि खां परायनि खां न, हितां परदेदार दीनदार नेकोकार बुज़ुर्ग बुरका पिया जा रुगो ही मिल किरास करियूं परे पासे जहिड़ो मदीनो मको लॻो पियो आहे, परे पासे जहिड़ो मलाइकनि जो मुल्क हुजे। हा परदो पंहिंजनि खां परायनि खां न, मुस्लमानो परदो अल्लाह जे रसूल पंहिंजे घर वेठा आहिनि थिया। मुंहिंजे साईं जो नाबीन साहबी अब्दुल्ला बिन उम्मे मक्तूम अचे पियो सबक वठण, पाण घर वारनि खे फरमायूं उथो परदो करियो। घर वारनि चयोसीं अचण वारो नाबीन आहे असांखे कोन थो ॾिसे। पाण फरमाए हू नाबीन आहे तव्हां त नाबीन कोन आहियो, मूं रसूल जी शरीयत में नाबीन खां बि परदो करणो अथव, नाबीन खां बि परदो। ऐं असांजो ड्राइवर घर में ईंदो, ड्राइवर आहे न गाॾी जो, घर जो भाती आहे। ऐं जेके दुकानदार जेके सेठियूं उन जा टोटल नौकर बोड़ घर में हथो हथ ॾियण वेंदा।
हाँ या गाल सा दुखी घणी पे लगे। हाँ ओ घरों पींदा नाजायज अथव नाजायज अथव। मुझे नबी नाबीन साहबी का पर्दो करायो है। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एडो नाबीन साहबी जो मकाम है दर्जो ॾिस। मुझो साईं जॾहिं मदीने में वञनि तॾहिं पाण फरमाइनि अब्दुल्ला मूं मुहम्मद जे मुसले ते निमाज़ तूं पढ़ाईंदो वञ। दर्जो ॾिस दर्जो साहबी जो जंहिंखे रसूल पंहिंजो मुसलो ॾे। एॾे वॾे मक़ाम जो साहबी अब्दुल्ला बिन उम्मे मखतूम अल्लाह जे रसूल जो एॾो प्यारो साहबी। हिकु दफ़ा अचे पियो माण्हू वेठा आहिनि पिया मुंहिंजे साईं सां कचारी पिया कनि। वॾा वॾा सरदार चङा इलाइक़े जा चङा मुड़ुस वेठा आहिनि अल्लाह जे रसूल जी कचारी में। ही नाबीन साहबी अचे पियो परे कर टूं इशारो कयुसि इनके ते विहारे छो पोइ इनके सबक पढ़ाईंदासीं। उहो वेठो अखियुनि मां पाणी भरिजियसि यार अले कहिड़ी मूंखां ग़लती थी जो अल्लाह जो रसूल अॼु मुंहिंजो सबक ॿुधण लाइ तयारु कोन को। अखियुनि मां पाणी पियो वहे अल्लाह बि ओधर कोन कई। बर वक़्तु जिब्राइल खे मोकिलियईं। जिब्राइल वही खणी पहुतो अबस वतवल्ला अंजाउल आमा वमा युद्रिक लअल्लहु यज़क्का औ यज़क्कर फतन फौ ज़िक्रा। मुंहिंजा महबूब तो वॾनि माण्हुनि में मोह विझी उनखे हिदायत पियो करी। हिदायत मूं अल्लाह जे हथ में आहे। छॾ वॾनि माण्हुनि खे हू नाबीन रोए वेठो उथी पहिरीं हुनखे परचाए। जंहिंजे लाइ नबी खे हुकुम थिए त नाबीन खे परचाए। दर्जो त ॾिस उनखां बि परदो उनखां बि परदो। ॿुधायो त असां वारो परदो केॾांहुं वियो केॾांहुं वियो असांजो परदो। मुंहिंजे साईं फरमाए जेके औरतूं पंहिंजे सिर ते पोती नथियूं रखनि मूं रसूल उनखे ॾिठो त अखियुनि सां जहन्नम में गुतनि भर टंगियल हुयूं। पाण फरमाए में हिकिड़ियूं औरतूं ॾिठियूं जिन औरतुनि खे ज़बान में कड़ा कुंडाणी टंगे छॾियूं। जिब्राइल केर आहिनि जिसे तव्हांजे उम्मतियूं उहे औरतूं आहिनि। तव्हांजे उम्मतियूं उहे औरतूं आहिनि जेके सुबुह शाम पंहिंजे मुड़ुसनि खे ज़बान सां ॾंगींदियूं हुयूं। अबा इन ते तो सुभान अल्लाह चओ। हाँ तव्हांजे बारे में तो चवां। हाँ जेके औरतूं पंहिंजे मुड़ुसनि खे ॾंगींदियूं आहिनि ज़बान सां माना 5 मिंट बि सुकून जो साह खणण नथियूं ॾियनि। हाँ ई घर में पहुतो मुड़ुस काकड़ो शुरू थी वियो गिलास पाणी जो बि कोन पीतई। ओ हाजी वाहिद बख्श जो ॻोठ ते चिटो ई चिटो आवाज़ ॿुधण में पियो अचे। 5 मिंट जो 5 मिंट बि सुकून जो साह कोन खई। हाँ मुंहिंजे नबी फरमायो उन औरतुनि खे मूं ॾिठो त ज़बान भर जहन्नम में टंगियल हुयूं। पाण फरमाए में हिकिड़ियूं औरतूं ॾिठियूं जिन खे छाती में कड़ा कुंडा हुआ। जिब्राइल केर आहिनि चइसे इहे उहे औरतूं आहिनि जेके पंहिंजनि मुड़ुसनि खे जॾहिं ॿियनि सां ग़लति तालुकात क़ाइमु कयूं। हाँ मुझे नबी फरमाए में हिकिड़ियूं औरतूं ॾिठियूं जिन औरतुनि जा हथ बि बदल पेर बि बदल। मूं पुछा के जिब्राइल केर आहिनि चइसे तव्हांजे उम्मतियूं उहे औरतूं आहिनि जेके अक्सर वक़्तु पलीत हालत में गुज़ारींदियूं हुयूं। जका औरत पंहिंजे नोहनि ते नाखून पालिश हणे थी जका औरत पंहिंजे नोहनि ते नाखून पालिश हणे थी उनखे पैगाम असांजो पहुचाइजो अम्मा न तुंहिंजो वज़ू थींदो न तुंहिंजो तड़ लहंदो। रब पनाह में रखे अगरि इन हालत में मौत थिए थी हराम मौत मरंदी। औरतुनि खे ॿुधायो त इहे नाजाइज़ आहे। पाण फरमाए में हिकिड़ियूं औरतूं ॾिठियूं जिन जा मोह खिंज़ीर जो आहे जिस्म कुते जहिड़ो आहे। मूं जिब्राइल खां पुछा के जिब्राइल केर आहिनि चइसे तव्हांजी उम्मतियूं उहे औरतूं जिन में चुगली हसद ऐं एहसान ऐं थोरा ॼाणा आहिनि। घणो चुगली हसद औरतुनि में इहा बीमारी घणी आहे। चुगली हसद ऐं थोरा ॼाणा आहिनि जेॾी करे मां मुड़ुस खे मेणा ॾियनि औरतुनि में आदत आहे। मुंहिंजे नबी फरमाए मूं ॾिठो त उन्हनि जा मोह खिंज़ीर जा उन्हनि जे जिस्म कुते जहिड़ा आहिनि। औरतुनि खे ॿुधायो नबी जूं ॻाल्हियूं नबी जे दीन जूं ॻाल्हियूं ॿुधायो उनखे ॿुधायो तव्हां पर्दे में वियो अम्मा तव्हांजो वॾो मक़ाम आहे। मुंहिंजे साईं फरमायो मन सलत खमसा वसामत शारा व आसनत फर्जा। जंहिं औरत 5 कम कया घणा कम गॾिजी ॿुधायो ॻाल्हि खे खुटाया 5 कम कया। मुंहिंजे साईं फरमायो जंहिं औरत 5 कम कया 6 कम ख़ुदा कंदो। 5 कम कहिड़ा निमाज़ जी पाबंदी रोज़नि जी पाबंदी इज़त जी पाबंदी पर्दे जी पाबंदी मुड़ुस जे सामान ऐं घर जी हिफ़ाज़त कई पाबंदी कई। औरत पर्दे में वेही इहे कम कया। काइनात के सरदार मदीने जे ताजदार सब जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजे नबी फरमायो 6 कम अल्लाह कंदो। मर्द दुनिया में जेके बि नेकियूं कंदा मर्द जलसा ॿुधनि जनाज़ा पढ़नि जुम्मा पढ़नि ईदूं पढ़नि जेके बि नेकी जा कम कंदा पर्देदार औरत खे घर वेठे सभु सवाब मिलंदो। मामूली को दर्जो औरतुनि जो
वॾो मक़ाम आहे। रुगो मुंहिंजी माउ ऐं भेण पर्दे में रहे त वॾे खां वॾो जो मक़ाम आहे, कोई मामूली मक़ाम कोन्हे को। अम्मा तूं नेक थी, तूं निमाज़ी थी, कसम ख़ुदा जो बच्चा तुंहिंजी कापी कंदा। मुंहिंजे नबी जो फरमान आहे, अल्लाह जे रसूल फरमायो, पाण फरमायो कुल्लो मौलूदिन यूलदुल फितरते फअबवाहु युहव्विदानही औ युनस्सिरानही औ युमज्जिसानही। मुंहिंजे नबी फरमायो जेको बच्चो माउ जे पेटा ॼमंदो आहे उहो मुस्लमान थी ॼमंदो आहे। पाणी जे गिलास वांगुरु आहे। पाणी जे गिलास में खंडु विझ त मिठो थिए, लूणु विझ त खारो थिए। जेको रंग विझ उन रंग खे क़बूल करे। सिबग़तल्लाह वमन आसन मिनल्लाह सिबग़ा, सभ खां भलो रंग अल्लाह वारो रंग अथई। पंहिंजनि बचनि में अल्लाह वारो रंग भरियो। की बचपन खां वठी बच्चे खे सम्झाए तोखे कंहिं पैदा कयो? जवाब सेखारीस अल्लाह। माउ पीउ खे कंहिं पैदा कयो? गजी गजी ॿुधायो। ज़मीन आसमान खे कंहिं पैदा कयो? सिज चंड तारनि खे कंहिं पैदा कयो? सर्दी गर्मी खे कंहिं पैदा कयो? ॾींहुं राति खे कंहिं पैदा कयो? जबल झर जंगल कंहिं पैदा कया? अल्लाह अल्लाह अल्लाह। बचपन में छो त दिलि जे प्याल में जॾहिं अल्लाह जो नालो अची वियो, पूरी ज़िंदगी इन दिलि में कुफर कोन क़दम रखी सघंदो। ऐं या मां जी महिनत मौला अहमद मला चयो न, अरबी ॿोली अजमी ॻाल्हि लगन सिखण में जंहिंजे साल कादर जा ॾिस कम कमाल। जहिड़ी माइट कन मकाल तेड़ी वात गबूर न गा, नाए धणी रे कादर गा। ला इलाहा बेरो बेरो जो ला इलाहा इल्लल्लाह। बच्चा माँ पे जी कापी कंदा। अम्मा घर में माँ निमाज़ी हूंदी, माँ निमाज़ी बच्चो निमाज़ी। माँ रुकू कंदी, बच्चो गॾु बीठो दो, उबता सुबता हथ ॿधंदो। माँ सजदो कंदी, मासूम बच्चो पुठनि ते चढ़ी वेंदो, पुठनि ते रांदि कंदो, पेशाब कंदो, कपिड़ा पलीत कंदो। पर अम्मा इहो बच्चो वक़्त जो कासमी ख़ालिद मामून जहिड़ा बच्चा थींदा। बच्चा माँ पे जी कापी कंदा। माँ निमाज़ी बच्चो उनजी कापी कंदो। अम्मा निमाज़ खां परे ज़ाहिर ॻाल्हि आहे त बच्चा किथां निमाज़ी थींदा। हज़रत कुतुबुद्दीन बख्तियार काकी रहमतुल्लाह अलैह नंढड़ी उमिरि जो मां उनखे वठी आई मदरसे में। आख़िरी ॻाल्हि ॿुधाइण ख़तम थो करे, सलाह शरीफ़ पढ़ो। मां उनखे वठी आई मदरसे में। साईं मुंहिंजे बच्चे खे क़ुरान पढ़ायो। उस्ताद विहारे उनखे पढ़ाइण शुरू कयो। जॾहिं उस्ताद उनखे पढ़ाइण शुरू कयो, उस्ताद चयो पढ़ पुट बिस्मिल्लाह रहमान रहीम। पढ़ण शुरू कई, बिस्मिल्लाह ख़त्म करे अलहम्दो पाण पढ़ी। सूरत बकरा यादि ॿुधाई, आले इमरान निसा यादि ॿुधाई, 10 सिपारा यादि ॿुधाई। उस्ताद चयो तूं त क़ुरान जो कारी आहीं, तूं मूं वटि पढ़ण आई या पढ़ाइण आई? चइसि मुंहिंजो कमाल कोन्हे, मुंहिंजी अम्मा जी महिनत आहे। अम्मा खीर विलोड़े क़ुरान पढ़े, थञ ॾे क़ुरान पढ़े, ॿुहारो कढे, थां धोए, जेको कमु करे अम्मा क़ुरान पढ़े। अम्मा जी झोली मां 10 सिपारनि जो हाफ़िज़ थी थियो आहियां। मां इहा त बच्चनि ते उहो असरु पियो। बच्चो बि कुतुबुद्दीन बख्तियार काकी थियो। पुट जॾहिं मां नेक हूंदी बच्चनि ते उहो असरु पवंदो। मां उनजी तरबियत की पई करे, मदरसे में वियो पढ़णु, मदरसे खां पढ़ी वापसि आयो, घर में पहुतो, मां खे चई अम्मा बुख लॻी आहे, मानी ॾे। मां चयो मूं वटि मानी किथां आई? मानी ख़ुदा ॾींदो, ख़ुदा खां वटि रिज़िक रोटी ख़ुदा खाराईंदो आहे। मूं वटि थोरे आहे, सॼी काइनात खे ख़ुदा खाराए। खान खादिम सभु ख़ुदा जो, रिज़िक खाई दे ॾिठुमि, ॻोठ गबरू सभु गणनि जे, ॻाल्हि गाई दे ॾिठुमि, पीर पैगंबर पढ़िया सभु पांद पाई दे ॾिठुमि, सभु मलक मुरसल वली मोहताज मालिक वटि ॾिठुमि, पाण हिकु चरखो चलाए ॿिया चलट चटपट ॾिठुमि, मटन मालिक जो ॾिठुमि, ढोजा ॾिठुमि ढटपट ॾिठुमि, पेश पालण हार परवर सौ सजे सौ खबे। जी कायनात के खुदा तो कराए, आऊं तो कान थी कराए। अल्लाह का दुआ घुर जे अम्मा वाला की घुरा, मासूम के वज़ू कराई, वज़ू कराए मुसल्ले ते बिहारे चिपुट हाणे दुआ घुर, अल्लाह का घुर, ऐ रब भुख लगिया मानी दे, कल तार तू, कहार तू, सत्तार तू, गफ़ार तू, मुख्तार तू, मंठार तू, पातार मां कर पार तू, तोखा सवा काने तणी सुन अर्ज़ आलम जादणी। मासूम बच्चो दुआ पियो घुरे, दुआ पियो घुरे, यार यार भेक तू, ॿिया ज़िबानी यार यार, बार बारी ॿिया न खणंदा आज़माइम बार बार, दोस्त छा हथ पेर सिर धड़ धूड़ में सभु धार धार, कबर कारूं भार भर, मुंहिंजो कंबे थो वार वार, तू न सारी केर सारे, सीर में ला सार तू न ॾींदे केर ॾींदो ॾेह जो ॾातार तू संभाली तिन सभिनि खे, आऊं बि बानो तो संदो, जहिड़ो तेड़ो आहियां तब तो संदो गोलो गंदो, तोते बारी बार कहिड़ो, लख बंदनि मां हिकु बंदो, तुंहिंजे बाननि साण बाजूं केरु ॿियो कादर कंदो, पाण पंहिंजा तू न पारी केरु पारे पार तू न ॾींदे केरु ॾींदो ॾेह जो ॾातार तू।
मुझो बाजारो धणी तू आऊं बि बानो तो संदो उमिर सारी आसरे में आस्तानो तो संदो आबरू तो खां अता थियो आबदानो तो संदो के खुटल दींदे न खुटंदो को खजानो तो संदो लाग घुरने ॿिया लिकन लायो अची ललकार तू न ॾींदे केर ॾींदो ॾेह जो ॾातार तू ज़िक्र ज़ाती ज़ौक़ वारो फ़िक्र फैज़ अंदोज़ ॾे शुक्र वारो साज़ साइम सबिर वारो सोज़ ॾे दर लंघी आयो लंघो ते लाल ॾे फेरोज़ ॾे तुंहिंजी रोज़ी धार रोज़ो रोज़ नवनो रोज़ ॾे ॾींहुं सुखियो ॾींहुं खां ॾुखियो न ॾींहुं ॾेखार तूं न ॾींदे केरु ॾींदो ॾेह जो ॾातार तूं शाम मुझो शाम सोम सुबह तुझो शाम तो 60-70 गुजरी पुठियां रहंदो वञी रब नाम तो जाम जामा तो ढकाया जाम पीतम जाम तो सुबह तोणे शाम आऊं शाम तन खां शाम तो शाम तूं जल शाम तूं पल शाह शाहो कार तूं न ॾींदे केरु ॾींदो ॾेह जो ॾातार तूं सुबह सांझी सबक मूं सुभान रब्बे यल अज़ीम छा कहाँ तुझूं किरोण कुदरतूं कायम कदीम अर्ज़ अहमद जोत एहदे नसरात अल मुस्तकीम जी सुखियो जैसी जियारी पोए कलमे सां करीम कढ कबर मुझे मजा का हीर जी हुबकार तूं न ॾींदे केरु ॾींदो ॾेह जो वियो तव्हां टायरनि मां हवा हुई निकिरी हाणे वञी मोए ते यासीन आहे हा तवजो करियो जॾहिं मासूम बच्चो दुआ घुरी दंग कई मानी पचाए किथे लिकाए रखे चई पुट ॾिस मानी अल्लाह से मोकिली हूंदी हलंदे हलंदे रोज़ाना मां वई हिकु ॾींहुं कंहिं पाड़े में वापसी माल देरि कई आई घर में ॾिठे त बच्चो घर में अॻ में ॿार वेठो आहे जो चई पुट तोखे मानी मिली चई अम्मा मूंखे मानी मिली कीअं चई जीअं रोज़ाना घुरंदो आहियां तीअं घुरियमि अल्लाह खां अल्लाह से मानी मोकिली घर में ॾिठुमि त थां ठिकर ॿधा ठाहिया रखिया जा मूं जीअं घर जा थां खोलिया अम्मा जेको अॼु मूंखे मानी में ज़ाइक़ो आयो एॾो ज़ाइक़ो ज़िंदगी में कोन मिलियो अल्लाह जन्नत मां ताम घुराए मासूम के खाराया अम्मा तू निमाज़ी थींदे तुंहिंजा बच्चा ईअं कुतुबुद्दीन बख्तियार काकी थींदा तुंहिंजा बच्चा अमरोटी वारा हालेजी वारा ॿेर वारा बुज़ुर्ग जहिड़ा थींदा उहो तॾहिं जॾहिं मां नेक थींदी मूं शुरू में अर्ज़ु कयो हा नबी जी सुन्नती पाबंदी कंदे अल्लाह तुंहिंजी पुरसरात आसान कंदो ऐं नबी जी सुन्नती पाबंदी ॾुखी आहे छो त पुरसरात बि त ॾुखी आहे हिते मेहनत कंदे हुते अल्लाह तो तुंहिंजो हिसाब किताब ॾींदो अल्लाह खां दुआ जेका देरि ॻाल्हि ॿोल कईसीं अल्लाह से उनखे क़बूल फरमाए अल्लाह से तव्हांजे वेहण ॿुधण ॿुधाइण खे क़बूल फरमाए अञा बि हिकिड़ी ॻाल्हि ॾुखी आहे चओ त ॿुधाए छॾिजांइ या फ़िलहालु छॾियो ॻाल्हि अथव इलेक्शन वारी मतां वरी तव्हां सम्झो त पोइ असां इहा इलेक्शन वारी ॻाल्हि कयो बाक़ी 12-13 अची हथ बचिया आहिनि तव्हांखे ख़बर आहे 26 नवंबर ते शहीद इस्लाम कॉन्फ्रेंस थिए पई ख़बर अथव 26 नवंबर अॻे महीने जी 26 तारीख़ ते शहीद इस्लाम कॉन्फ्रेंस लाड़काणे में थिए पई जंहिंमें क़ाइद जमियत मौलाना फज़ल रहमान इन खां सवाइ सॼी सिंध जा बुज़ुर्ग हूंदा 26 नवंबर ऐं आऊं जिथे किथे चवंदो आहियां असांजी अल्लाह जी भलाई सां सिंधी में चवंदा आहिनि ॾाढा उहा जंहिं वटि मुठ बि हुजे जंहिं वटि पुट बि हुजे अबा ईअं न स्टेज वारा लहनि पिया भाया थो ऐं इहा ॻाल्हि ख़तमु करियां न ॿुधायां सिंधी में चवंदा आहिनि जंहिं वटि मुठ बि हुजे जंहिं वटि पुट बि हुजे उहो ॾाढो हा अल्लाह जी भलाई सां असांजी मुठ बि मज़बूत आहे त पुठ बि आहे असांजी अबा मुठ माना जंहिं वटि नोट हुजनि या वाउंट हुजनि उहो ॾाढो या पुठ हुजे के वॾे माण्हू जो माण्हू हुजे ईअं न असां वटि अल्लाह जी भलाई सां मुठ बि आहे पुठ बि आहे कल्ह जलसो थियो हैदराबाद में 18 तारीख़ ते जलसो थियो हज़ारनि में न पर लखनि जे तादाद में माण्हू शरीक थिया ऐं डिजी ॻाल्हि करियां थो त 1 अरब रुपए खां मथे ख़र्च आयो आहे 1 अरब केतिरा इश्तिहार लॻाइनि केतिरा बैनर केतिरा पर्चा लॻाइनि केॾो वॾो तंहिंखां पोइ माण्हू मुफ़्त में कोन हलिया भाड़ो वरितो अथनि मुफ़्त में केरु कोन वियो भाड़ो वरितो अथनि बिरयानी जूं देगियूं वरितियूं अथनि मिनरल वाटर जूं बोतलूं वरितियूं अथनि तंहिंखां पोइ विया आहिनि लाड़काणे वारे जलसे में वेंदा आहिनि मातली मां 1500 रुपए तारीख़ ते भंगी वेंदा आहिनि माण्हू वञण जी तयारी कोन्हे को पोइ पैसा ॾींदा आहिनि तंहिंखां पोइ ऐं तव्हां खां पुछां थो तव्हां हिन इलाइक़े जा माण्हू ओ पिशावर कॉन्फ्रेंस में हलिया सच ॿुधाइजो न दिलि में न कजो सची तव्हांखे पुछां थो छा तव्हांखे मौलाना फज़ल रहमान ख़र्च मोकिलियो ऐं हथ ॾिसण थो चाहियां छा तव्हांखे राशिद महमूद पाणी जो इंतज़ाम करे ॾिनो छा तव्हां खां
ओ उन 7 साल जे लाइ असां हितां ख़र्च भरियो। वरी बि हींअर 26 नवंबर ते जलसो थिए पियो, उन जो ख़र्च बि असांजी जमात भरींदी, असां खां चंदो वठंदा। असांजे ज़िले ते 75,000 रुपया रखिया अथनि, 75,000 रुपया रखिया अथनि। उहे 75,000 रुपया सुभाणे असां गॾु करे असां राशिद महमूद रे मोकिलियूं पिया। सुभाणे राति जो असांजा पैसा उन वटि पहुचंदा। उते जो ख़र्च बि असीं भरींदासीं, वरी वेंदासीं त बि ख़र्च असीं, खाधे पीते जो ख़र्च। जंहिंजे सॾ ते लखनि जे तादाद में माण्हू अचनि, लखनि जे तादाद में माण्हू अचनि, पंहिंजे ख़र्च ते ॿुधायो त इन जमात खां वधीक कंहिंजी मुठ मज़बूत आहे। तव्हां जेकॾहिं गॾु करियो था त किरोड़े ख़र्च करे पोइ माण्हुनि खे पैसा ॾियो था। तंहिंखां पोइ असांजे न टको पैसो पाण असीं वठंदा आहियूं, माण्हुनि खे असीं कोन ॾींदा आहियूं, पाणी कोन पियारियूं, पंहिंजे ख़र्च ते अचनि। जंहिंजे सॾ ते लखनि जे तादाद में माण्हू अचनि, चओ इनशा अल्लाह असांजी मुठ मज़बूत आहे। असांजे इंशाअल्लाह ईंदड़ इलेक्शन में बि मुक़ाबिलो थींदो, दुनिया ॾिसंदी त वोट कंहिंखे थो मिले। हल अॻियां ॿी ॻाल्हि ॿुध, ऐं ॿिए नंबर ते चवंदा आहियूं अबा जंहिंजी पुठ हुजे, अबा साईं मौलवी साहब सही सही फिलाणे वॾेरे जो माण्हू आहे, फिलाणे रईस जो माण्हू आहे। असीं कंहिंजा बि माण्हू कोन आहियूं, डायरेक्ट ख़ुदा जा माण्हू आहियूं। सुभान अल्लाह जी सुस्ती आहे, असीं अल्लाह जा माण्हू, कंहिंजा बि माण्हू कोन आहियूं। अॻे मां तव्हांखे ॿुधाईंदो असांजो शिजरो, असीं कासमी जा शागिर्द, कासमी मौला यूसुफ बिनोरी जो, मौला यूसुफ बिनोरी अनवर शाह जो, अनवर शाह हज़रत शेख उलंद जो, हज़रत शेख उलंद मौला कासिम नानोती जो, मौला कासिम नानोती शाह इसाक जो, शाह इसाक शाह अब्दुल गनी जो, शाह अब्दुल गनी शाह अब्दुल अज़ीज़ शागिर्द, शाह अब्दुल अज़ीज़ शाह वलीउल्लाह जो, शाह वलीउल्लाह शेख अबू ताहिर मदनी जो, शेख अबू ताहिर मदनी अल्लामा मोहम्मद बिन अहमद जो, अल्लामा मोहम्मद बिन अहमद शेख रबी बिन सबी जो, शेख रबी बिन सबी शेख हुसामुद्दीन जो, शेख हुसामुद्दीन इमाम तिरमिज़ी जो, इमाम तिरमिज़ी हज़रत अब्दुल्लाह बिन मुबारक जो, अब्दुल्लाह बिन मुबारक इमाम आज़म इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह जो, इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह हज़रत हम्माद जो, हज़रत हम्माद हज़रत अनस बिन मालिक जो, अनस बिन मालिक हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह अन्हु शागिर्द, अब्दुल्लाह बिन मसूद मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शागिर्द, मुहम्मद रसूलुल्लाह खुद खुदा जो शागिर्द। तव्हां मां को मिर्ज़ा जो माण्हू, को वॾेरे जो, को नंढेरे जो, असीं ख़ुदा जा माण्हू आहियूं। चओ चओ असीं निंदड़ का कोन आहे, असांजी पुठ बि आहे, असांजी पुठ बि आहे। हा मुठ बि आहे, पुठ बि आहे, केरु असां सां मुक़ाबिलो कंदो। 26 नवंबर जी तयारी करियो, उन जलसे में भरपूर अंदाज़ सां शिरकत करियो। अबा नियत आहे तव्हां इंशाअल्लाह करियो, तव्हांखे दुआ करे रब तव्हांखे मदीने जो दीदार नसीब करे, अल्लाह तव्हांखे रोज़े रसूल जी ज़ियारत नसीब फरमाए। जेके लफ़्ज़ चयमि अल्लाह खां दुआ त अल्लाह साईं क़बूल फरमाए। साईं हिकिड़ी कन में मिस कॉल का न फुल कॉल आई आहे, मिस कॉल तव्हां सम्झी वेंदा आहियो, पर फुल कॉल। ही मस्जिद सामी तव्हांजे अखियुनि जे आॾो पई आहे। मस्जिद ॾिसो पिया, मस्जिद इन्हनि मस्जिदुनि ते ख़र्च कंहिंजे बि हुकूमत जे तरफ़ खां कोन मिलंदो आहे। तव्हांखे ख़बर आहे असांजे चंदे सां इहे मस्जिदूं ठहंदियूं आहिनि। अल्लाह जे रसूल फरमायो, जंहिं अल्लाह जो घर ठाहियो, अल्लाह उनजे लाइ जन्नत में घर ठाहींदो। अल्लाह जो रसूल फरमाए, जंहिं घर में अल्लाह जे घर खे रोशन कयो, अल्लाह उनजी क़बर खे रोशन कंदो। मस्जिद नबवी जॾहिं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने शरीफ़ में आया त पहिरियों कमु इहो कयूं मस्जिद नबवी खे, ऐं मस्जिद नबवी में मदीने वारे साईं पाण मज़दूरी कई आहे, पाण पत्थर खणी मस्जिद जो कमु करायो अथनि। अल्लाह तव्हांखे उनजी ज़ियारत नसीब फरमाए। हींअर असां वटि असांजे इलाइक़े, तव्हांजे इलाइक़े में साड़ियुनि वारी सीज़न हले पई, अॼु न त सुभाणे, पर कोशिशि करियो त मस्जिद में ख़िदमत करियो। अल्लाह जो घर आबाद थींदो, पंहिंजे वॾनि जी नियत करे अल्लाह उन्हनि खे इन मस्जिद जो सवाबु उनखे पहुचाए। इन नियत सां जेकर तव्हां कुझु ख़ैरु कंदा, इंशाअल्लाह अल्लाह जो घर ठही वेंदो हलियो, तव्हांजे आॾो पियो ठहे। अल्लाह खां दुआ त अल्लाह साईं तव्हांजी ख़िदमत खे क़बूल करे। भलारो महीनो लॻो पियो आहे, बिस्मिल्लाह सां गॾु कुल पढ़ो। पंहिंजे अज़ीज़नि, दोस्तनि, माइटनि, रिश्तेदारनि, शोहदाए करबला, शोहदाए उहद ऐं असांजे जमात जा शहीद, उनजे लाइ दुआ घुरूं। अल्लाह उन्हनि जी क़बरनि खे जन्नत जे बाग़नि मञा बाग़ बनाए। बिस्मिल्लाह सां गॾु 3 दफ़ा कुल पूरे क़ुरान जो सवाबु आहे। अल्लाह जे रसूल जो साहबी मुआविया बिन मुआविया साहबी जो नालो आहे, मदीने में वफ़ात कई। उन वक़्त में अल्लाह अबा उथे न, दुआ खां अॻु में को बि न वञे। दुआ जलसे जो मखणु आहे, ख़ाली लस्सी ते गुज़ारो न करियो, मखणु वठी तंहिंखां पोइ वञो। तवजो करियो, अल्लाह जे रसूल जो साहबी मुआविया बिन मुआविया मदीने में वफ़ात कई। अल्लाह जो रसूल तबूक वारी लड़ाई में वेलो आहे। मलाइक अल्लाह जा मुआविया बिन मुआविया जो जनाज़ो खणी उनजा कांधी थी
तबूक वारी लड़ाई में 1100 किलोमीटर पंधे खणी आया। अल्लाह जे रसूल हुसैन जे मथां जनाज़ो पढ़ायो, तंहिंखां पोइ वरी उनखे मदीने में खणी आया। नबी जनाज़ो पढ़ायो, मदीने में खजी आयो, उते वरी दफ़न जो। साहबा पुछियोसीं हिन माण्हू जो एॾो मक़ाम जो मदीने मां मलाइके खणी तव्हां खां जनाज़ो पढ़ायो अथनि। पाण फरम इहो माण्हू कुल हो अल्लाह खे घणो पढ़ंदो, कुल हो अल्लाह जे सदके नबी जो जनाज़ो उनखे नसीब थियो। बिस्मिल्लाहिर रहमान रहीम। कुल हो अल्लाह